बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाढ़ई जल जलालहू, पाढ़ई जान जमाल, पाढ़ई सूरत पिरीअ जी, पाढ़ई हुस्न कमाल, पाढ़ई पीर मुरीद थिए, पाढ़ई पाण ख़याल, सब सबोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त अमी सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अॼु तव्हां ॿिया होस्ट बि मूंसां गॾु ॾिसी रहिया हूंदा। हिन मंच ते उन्हनि जूं ख़िदमतूं यकीनन विसारण जहिड़ियूं न आहिनि ऐं हमेशह मेहरान टेलीविज़न ते उन्हनि खे हिकिड़े बहितरीनु रोल सां, हिकिड़े बहितरीनु विज़न सां पाण सभिनी ॾिठो आहे ऐं हिननि जे कम खां बि सभु वाक़िफ़ आहियो। सो यस, मूंसां गॾु अज़मत कुंबर साहब मौजूदु आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। जी ताहिरा ऐं अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। ॾिसो अञा ताईं मूंखे उहो ई साॻियो इंट्रो यादि आहे। सो जॾहिं तुंहिंजो नाम वाजिबु होॾियाई मंगारी अथंबेरी अथूरी तूं छपर तूं छा आऊं गुज़ारो कहां तोखे मालूम सभु ख ऐं हिकिड़े नई उमेद सां गॾु हिकिड़े नई सुबुह सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। इलाही अरसे खां पोइ मतिलबु काफ़ी महीना गुज़री विया आहिनि मतिलबु त हिन सेट ते ईंदे। हूअं त ज़ाहिर मेहरान टीवी जूं सॼियूं ख़िदमतूं आहिनि, उनजो सॼो हिकिड़ो पंहिंजो तव्हां ॾिसो था। ॾींहं राति असां तव्हांजी ख़िदमत में रहूं था, पंहिंजे प्रोग्राम्स जे ज़रिए, पंहिंजे एंटरटेनमेंट जे ज़रिए, पंहिंजे एहतजाज जे ज़रिए जेको सोसाइटी में थी रहियो आहे उन समूरे असां तव्हांजे हुन में वहिंवार में तव्हां सां गॾु हुजूं था, कुल्हो में मिलाए बीहूं था ऐं तव्हां बि असां सां कुल्हे में मिलाए बीहो था, सपोर्ट कयो था। इन जे करे ई जेको आहे सॼो मामिलो हले थो। सो हूअं त प्रोग्राम मुंहिंजो हूंदो आहे अॼु जी ॻाल्हि, हुन खां पोइ वरी सिधी ॻाल्हि ऐं समूरा जेके मामला आहिनि न्यूज़ डिपार्टमेंट। अॼु वॾे अरसे खां पोइ दिलि चयो त सुबह मेहरान जे नाज़रीन सां मिलिजे ऐं हीअ जेका टीम आहे सुबह मेहरान जेको लीडिंग प्रोग्राम आहे उन में वेहिजे। इलाही ॾींहंनि खां यादि जीअं हूंदी आहे न, यादि सताईंदी आहे। ऐं पोइ वरी अॼु वरी जेको हिकिड़ो ॿियो मामिलो आहे, उहो वरी जेको महिमान आहे जेको प्रोग्राम में, सो चाहियोसीं पिए त अॼु उन सां बि जेको आहे दिल्ली कचहरी जेको आहे असां बि कयूं ऐं असां बि उन्हनि खे जेको आहे ॿुधूं ऐं उन्हनि खे परखियूं ऐं उन्हनि जी पोइ ख़िदमतुनि खे सारायूं, उन्हनि जे सफ़र खां मालूम कयूं। सो तमामु ख़ूबसूरत अॼु प्रोग्राम थियण वारो आहे, तमामु दिलचस्प प्रोग्राम हूंदो, मालूमात सां भरपूर हूंदो ऐं हिकु तारीख़ी ही प्रोग्राम हूंदो। हिकु तारीख़ जेका जुड़ी आहे, सॼी सिंध जेका जोड़ी आहे, सिंध जे बचे जोड़ी आहे, उन तारीख़ खे पाण जेको आहे उनखे ॻाल्हाईंदासीं, उनखे तारीख़ खे पाण लिखंदासीं ऐं गॾोगॾु जीअं हिकिड़ी तारीख़ हूंदी आहे आफ्टर शार्ट्स हूंदा आहिनि, जेको असां इनकलाब आंदो आहे उन जा जेके आफ्टर शार्ट्स आहिनि उन ते पाण ॻाल्हाईंदासीं, मूसीक़ी खे बि इंजॉय कंदासीं, मुख़्तलिफ़ मामलनि ते बि ॻाल्हाईंदासीं। रिवाइंड टाइम आहे, पाण ईअं चई सघूं था। अॼु जे प्रोग्राम में उहे 12 ॾींहं यकीनन कंहिं जंग खां घटि न हुया ऐं चवणु ॾाढो ईज़ी हूंदो आहे त 12 ॾींहंनि जो हिकिड़ो प्रोटेस्ट रहियो, पर उन 12 ॾींहंनि में केतिरियूं मुश्किलूं आयूं, केतिरा थ्रेट्स हुया, केतिरा ख़तरा हुया, जेके माण्हू मौजूदु हुया, जिन लीड कयो, जेके लीडिंग पर्सन्स हुया, जेके एडवोकेट्स हुया, जिन सिविल सोसाइटी के डॉक्टर्स के हर पर्सन के मकतब फ़िक्र जे हर माण्हूअ खे गॾु कयो, त उनजे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा वॾा थ्रेट्स हूंदा आहिनि जेके असां ऐं अव्हां खे शायदि धुंधला नज़र अचनि, पर उन्हनि खे उहा ॻाल्हि चिटी सम्झ में ईंदी आहे त असांजे अॻियां कहिड़ा चैलेंजिस मौजूदु आहिनि। सो यकीनन अॼु जो प्रोग्राम ॾाढो बहितरीनु, ॾाढो काराइतो ऐं ॾाढो यादगार प्रोग्राम थियण वञण वारो आहे। नाज़रीन, स्टार्टिंग में ॿुधाईंदा हलूं त अॼु फर्स्ट ईयर इंटर जा एग्ज़ाम्स बि हलनि पिया। उहे तमामु ॿार जेके बोर्ड्स जे तरफ़ विया आहिनि, काफ़ी अहिड़ा स्कूल्स जिन में कॾहिं बोर्ड न लॻो आहे, उन्हनि स्कूल्स में बि बोर्ड लॻो आहे ऐं उहो टेस्टिंग बोर्ड चयो वेंदो आहे। जॾहिं फर्स्ट टाइम कंहिं बि स्कूल में बोर्ड लॻे थो त उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो वॾो चैलेंज ज़रूरु हूंदो आहे। सो होपफुली जंहिंजा बि जेतिरा बि कम आहिनि, अव्हां सभिनीनि जा कम ॾाढा सुठा, ॾाढा काराइता ऐं ॾाढा बहितरीनु तरीक़े सां उन जा रिज़ल्ट्स बि अव्हांखे मिलंदा। महिनत करणु पाण सभिनीनि जो कमु हूंदो आहे ऐं रब जी ज़ात आहे, पोइ असांखे रिज़ल्ट्स यकीनन फर्स्ट ईयर इंटर वारो जेको मामिलो आहे उन में हिन वक़्त ताईं जेके ख़बरूं पाण वटि आयूं आहिनि, जीअं पाण हिन वक़्तु लाइव वञूं पिया त मुख़्तलिफ़ शहरनि मां इहे ई ख़बरूं अचनि पियूं त अञा ताईं पेपर शुरू न थियो आहे, अञा ताईं पेपर पहुतो बि कोन्हे को। इहा त ज़ाहिर आहे इंतिज़ामी इहो हर साल मामिलो थींदो आहे, कापी जी धूम मतल ऐं सॼा मामला थींदा आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त वालिदेन जो हिते किरदारु कहिड़ो थो बीहे, शागिर्दनि जो किरदारु कहिड़ो थो बीहे। जॾहिं असां ॾिसूं था तालीम जी ॻाल्हि कयूं था, जेको असांजो मेहरान टीवी जो जेको स्लोगन आहे उहो तालीम ई आहे। सो असांखे घुरिजे त असां ॿारनि जी तालीम ते वधीक ध्यानु ॾियूं। असां हीअ जेको सोशल मीडिया जे हुन में पई अची विया आहियूं, ॿियो वरी जेको मोबाइल ऐं टेक्नोलॉजी जे हुन में अची विया आहियूं, ॾिठो वञे त किताब पढ़ण जो रुझान घटिजी वियो आहे, ॿार स्कूल वञण लाइ तयारु न आहिनि के, त उनजा जेके नतीजा आहिनि पोइ इहे था निकिरनि त किथे दाख़िलाऊं नथियूं मिलनि, ॿार मेरिट ते नथा अची सघनि, नौकरियूं मेरिट ते नथियूं मिलनि, पोइ सॼो जेको मामिलो आहे डी मेरिट ॾांहुं वञे थो, सॼो मामिलो उन ते थिए थो। पहिरीं लर्निंग हूंदी हार्ड लर्निंग, हाणे स्मार्ट लर्निंग थी वई आहे, पर उन्हनि जा बि घणा सारा चैलेंजिस आहिनि। तव्हां जेकॾहिं कंहिं डॉक्टर सां विहंदा त डॉक्टर्स चवंदा असां वटि उहे पेशेंट्स जेके पढ़ियल लिखियल पेशेंट्स अचनि था उहे वधीक चैलेंजिंग हूंदा आहिनि, छो त मुख़्तलिफ़ शयुनि खे रिसर्च करे पोइ ईंदा आहिनि, सर्च करे पंहिंजी बीमारी सां लाॻापियल
लेवल जेके हुनजा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि या हुननि जा सोल्यूशन्स हूंदा आहिनि उहे पढ़ी ईंदा आहिनि त उहो हर इंफॉर्मेशन बि करेक्ट कोन हूंदी आहे, हर इंफॉर्मेशन बि ऑथेंटिक कोन हूंदी आहे। सो हुनजे लाइ बि चवंदा आहिनि न त नकल के लिए भी अकल चाहिए, त पोइ इहा ॻाल्हि जेको आहे न अव्हांखे सभिनीनि खे ज़रूरु सम्झणी पवंदी ऐं बारीकी सां सम्झणी पवंदी। ॿी ॻाल्हि त मौसम जेको आहे सो थोरी थोरी तब्दील पाण सभिनीनि खे नज़र अचे पई। कराची में चयो वञे पियो त थोरो मींहं बिल्कुलु पवंदा पर थोरो कुझु देरि सां पवंदा। ओवरऑल सिंध में मींहं पइजी रहिया आहिनि। घोटकी वारी साइड घटि तूफ़ान मिटीअ जो तूफ़ान वधीक आहे जंहिंजे करे तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। राति बि ताहिरा देरि ताईं हैदराबाद में जेको आहे मिटीअ जो तूफ़ान हली रहियो। अहिड़ी रीति कल्ह जेको सॼो डिस्ट्रिक्ट दादू आहे उहो मुतासिर थियो आहे। कोट लालू वारे पासे तमामु वॾो नुक़सानु थियो आहे मिटीअ जे तूफ़ान जे करे। हीउ जेको असांजो मीर पुखार डिवीज़न ऐं जेको हैदराबाद डिवीज़न जेको बेराड़ी वारो इलाइक़ो आहे जिते अंबनि जा वधीक बाग़ आहिनि, जेके अंबनि जे करे जेको आहे वधीक जेका उपज जिते थींदी आहे उहे तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। ॿुधायो वियो पियो वञे त हिन साल 50% खां वधीक जेको आहे इहा उपत घटि लहंदी ऐं ठेकेदार जेको आहे जेके बाग़नि जा ठीका खणंदा आहिनि उहे पंहिंजे एडवांस छॾे हलिया विया आहिनि त हीअ असांखे हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे सिर्फ़ु मिटीअ जे तूफ़ान जे करे। हिकिड़े पासे इहो नुक़सानु थियो आहे। ॿियो जेको वॾो नुक़सानु आहे उहो हिन वक़्तु जेका मौसमी तब्दीली थी आहे त जिते तूफ़ान हले पियो उते वरी फौरी तौर ते बाहि बि लॻे पई। तव्हां ॾिठो हूंदो 2-3 ॾींहंनि खां वठी त सिंध में बाहि जा तमामु घणा वाक़िया पेश आया आहिनि। ख़ासि करे राति जेको देरि सां राति जो 11:30-12 बजे मूं ॾिठमि पिए त कोट लालू वारो जेको इलाइक़ो उते सवें घर सड़ी विया आहिनि ऐं तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। हुनजा ढोर, हुनजे घरनि में हंध बिस्तरा ऐं अञा ताईं अलाह साईं ख़ैरु करे कंहिं जानी नुक़सान जो त इतला न मिलिया आहिनि पर ज़ख़्मी ज़रूरु थिया आहिनि। अलाह ताला माण्हुनि जो सड़ी वियो आहे। चयो वेंदो आहे असांजी जेका हीअ सरज़मीन आहे एरिड ज़ोन हिनखे चयो वेंदो आहे। या त पाण ख़ुश्क साली खे घणो मुंहुं ॾींदा आहियूं या त वरी पाण ॿोॾि खे घणो मुंहुं ॾींदा आहियूं। पर मौसम जी जेका तब्दीली आहे हिन वक़्तु पाण सभिनीनि खे तमामु घणा चैलेंजिस आहिनि। जिते जिते गड़ो वसे पियो उते पाण बाहि लॻंदे बि ॾिसूं पिया। अलाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हिफ़्ज़ अमान में रखे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधणु खपे। पाण जेके आहिनि नाज़रीन खे जेके करंट अफेयर जा मामला आहिनि उहे ॿुधाए पोइ पाण महिमान ॾालींदासीं, पोइ हुननि सां कचहरी कंदासीं, राग बूंदो हुननि जो बि तारुफ़ कराईंदासीं। पाण तव्हांखे यादि हूंदो ताहिरा गुज़िरियल साल इन ई सेट ते वेही इन्हनि ॾींहंनि में पाण बार बार इहो बि दर्स ॾींदासीं, इहा बि इल्तिजा कंदासीं त महिरबानी करे बरसातूं अचनि पियूं, मथां ॿोॾि अचे पई, हीअ कुदरती आफ़तूं आहिनि, हिन जो तव्हां अॻुवाट जेको आहे इंतिज़ामु कयो, हुनजो एहतियात कयो। सो हीअ सेम उहे ई ॾींहं वापसि अची विया आहिनि। हिन दफ़े जेको आहे बाहि जा वाक़िया तमामु घणा थिया आहिनि। अञा ताईं बरसातुनि जो ख़बर न आहे अॻियां छा पोज़ीशन बीहे, केतिरियूं थियनि ऐं हिन वक़्तु सॼी सिंध में सम्झो त ॾुकार वारी सूरत हाल पिणु आहे। सो महिरबानी करे पंहिंजो एहतियाती उपाउ अचो की मिसाल तौरु जीअं जेके तूफ़ान आया आहिनि त कल्ह तव्हां ॾिठो हूंदो त लखनि जी तादाद में जेको सोलर प्लेटूं आहिनि उहे तबाह थियूं आहिनि, माण्हुनि जे घरनि जा किरी पिया आहिनि, वथाण किरी पिया आहिनि। गॾोगॾु हीउ चौपायो माल जिते वञे थो उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे बाहि लॻण जे करे। ॿिए पासे जेके मामला आहिनि उहे आहिनि पाणीअ जा। हिन वक़्तु पाणीअ जी शदीद खोट थी वई आहे। सखर बैराज ते ॿुधायो पियो वञे जेके सरकारी अंग अखर आहिनि उहे सरकारी अंग अखर ज़ाहिर आहे सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ा डिफरेंट हूंदा आहिनि, हक़ीक़त ॿी हूंदी आहे। त सरकारी अंगनि अखरनि जे मुताबिक़ सखर बैराज ते हिन वटि पाणी खोट जेको आहे उहो 35% खां वधी वई आहे। अॼु इरसा जो जेको आहे पाणी विर्छ बाबति जेको आहे इजलास रखियलु आहे, उन में ॾिसूं छा थो थिए। पर पाणी जेका खोट आहे उहा तमामु घणी वधी वई आहे। फ़सुल जेके आहिनि तबाह थी विया आहिनि ऐं गॾोगॾु हींअर कल्ह आबादगार बोर्ड जो बि जेको इजलास हो उन्हनि बि दावो पिया कयूं त असांखे कपह जो नथो मिले, अघु नथो मिले। कणिक हींअर जेका पंहिंजी लथी आहे उहो अञा ताईं हुनजो अघु न मिलियो आहे, ईअं जो ईअं ख़राबु पई थिए। 2000 रुपया मण कणिक ऐं तव्हां अटो ॾिसो केतिरा रुपया मण आहे। अहिड़ी रीति वरी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं पाक भारत जेका छिकताण आहे उन ते बि जेको आहे मामिलो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। पाकिस्तान इहो फ़ैसिलो कयो आहे त असां सिंध तास मुआहिदो जेको भारत ख़तमु कयो आहे उन ते बि असां ब्रीफिंग ॾियूं। गॾोगॾु ही भारत जी जेका अॻराई आहे उन खां पोइ जेके भारत जा जेके मामला आहिनि उन ते असां आलमी फोरम ते वञूं ऐं उते जेको आहे पंहिंजी दांह ॾियूं ऐं उन्हनि खे ॿुधायूं त भारत जो जेको असां सां ज़ुल्म आहे, जेका ज़्यादती आहे उहा तव्हां ॾिसो, उन खां पोइ तव्हां फ़ैसिलो कयो। आलमी फोरम्स फ़ैसिलो कनि, सलामती काउंसिल इन खे चयो वेंदो आहे त उनखे इहा ब्रीफिंग ॾींदी वेंदी ऐं उन खां पोइ जेको आहे मामला अॻिते वधंदा। गॾोगॾु पाकिस्तान पंहिंजे भरपूर जवाब जी तयारी में आहे, भरपूर पंहिंजो जेको आहे जोटोक जेको जवाबु आहे उनजी तयारी में आहे। असांजे फ़ौजी जेके जवान आहिनि ऐं रोज़ानो हुते मशक़ूं थियनि थियूं। तव्हां ॾिसो पिया त डेली जेको आहे वाघा बॉर्डर ते जेका तकरीब थिए थी उन में बि जेका पाकिस्तानी क़ौम आहे, पाकिस्तानी अवाम आहे, उहा कीअं पंहिंजी फ़ौज सां ऐं पंहिंजे जवाननि सां गॾु बीठल आहे। अहिड़ी रीति पाण अॻिते वधंदासीं। क्रिकेट जी बि ॻाल्हि कंदासीं। पाकिस्तान सुपर लीग ज़ाहिर आहे असांजो हिन वक़्तु इंटरनेशनल जेको आहे उहो असांजो ब्रांड थी चुको आहे। पाकिस्तान सुपर लीग में कल्ह कराची किंग्स जेको आहे उहो 4 विकेटुनि तां लाहौर कलंदर्स खे शिकस्त ॾेई छॾी। तमामु दिलचस्प मुक़ाबिलो थियो। आख़िरी ओवर में जेको आहे वञी इहो फ़ैसिलो थियो ऐं उनखां पोइ जेको आहे कराची किंग्स जेको आहे पॉइंट्स टेबल ते बि अॻिते वधी वई आहे। सो अहिड़ियूं खोड़ ख़बरूं आहिनि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर जेको अॼु असांजो मेन फोकस हूंदो उहो जेको सिंध वासियुनि पंहिंजो बबरलो धरणे में जेका तारीख़ रक़म कई आहे
जेको सिंध जे केनालनि ते धाड़ो लॻो पिए उनखे बचायो आहे, सिंधूअ खे बचायो आहे, पंहिंजी ममता खे बचायो आहे, धरतीअ खे बचायो आहे। उन खां पोइ जेको असांजी जेका सिंध जी लखे एकड़ ज़मीन जेका आहे उहो कारपोरेट फार्मिंग जे नाले ते उहा ॾिनी पई वई ऐं हाणे वरी उनजो ॿियो नालो बि रखियो अथऊं। उहो बि ज़ाहिर आहे हिकिड़ो ॿियो लॉलीपॉप आहे, उहो बेवकूफ़ ठाहिण जी कोशिशि आहे, पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं। उहो जेको क्रेडिट वञे थो, उहो जेको समूरा मामला आहिनि पाण उन ते ॻाल्हाईंदासीं, उन तहरीक ते ॻाल्हाईंदासीं, उन तहरीक में छा छा थियो। हिकिड़ो त मीडिया ॾिठो पिए, बाक़ी जेके अंदर जूं ख़बरूं आहिनि, अंदरूनी मामला कहिड़ा हुआ, कहिड़ा प्रेशर्स हुआ, कहिड़ा माण्हू किथे बीठा हुआ, कहिड़ा माण्हू जेको आहे क़ौम सां गॾु बीठा हुआ, कहिड़ा माण्हू जेको आहे क़ौम जे गद्दारनि सां गॾु बीठा हुआ, उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं ऐं ख़ूबसूरत राग बि ॿुधंदासीं। जी, अॼु जे प्रोग्राम में जेको असां वटि महिमान मौजूदु आहे, तव्हांजी हुन सां घणी वाक़फ़ियत बि आहे ऐं जी बिल्कुलु मां चाहींदमि त तव्हां ई हुननि जो इंट्रोडक्शन करायो। ॾिसो, हिकिड़ो कॾहिं कॾहिं तारुफ़ तमामु घणो जेको आहे न उहो ॾुखियो थी वेंदो आहे। उन माण्हू जे लाइ जेको माण्हू हुन सां गॾु हुजे, जेको माण्हू जेको आहे हुन सां लह विचड़ में वधीक हुजे, या उहो माण्हू जेको हुनजो उस्ताद हुजे या वरी हुन सां ज़ाहिर 4 ॾींहं जेको हुन खां कुझु सिखियो हुजे त हुनजो तारुफ़ तमामु ॾुखियो थी वेंदो आहे। ॿिनि माण्हुनि जो तारुफ़ हमेशह उहो ई ॾुखियो हूंदो आहे। हिकिड़ो उहो पर्सन जंहिंखे तव्हां बिल्कुलु बि न सुञाणो, हिकिड़ो उहो इंसान जेको जंहिंखे तव्हां तमामु घणो सुञाणींदा हुजो, सुठो वक़्तु हुन सां गुज़ारियल हुजे, जेको तव्हांजो उस्ताद हुजे, जंहिंखां तव्हां घणो कुझु सिखियो हुजे, त हुनजो तारुफ़ मूंखे लॻंदो आहे त ॾुखियो थी वेंदो आहे। सो यस, इट्स अ चैलेंज फॉर यू। चैलेंज आहे, क़बूल कयूं था, दोस्त आहे उहो असांजो, ऐं कॾहिं कॾहिं असांजूं ग़लतियूं ईअं दरगुज़र करे छॾींदो आहे, चवंदो आहे बचा आहियो। सो उमेदु आहे त अॼोके तारुफ़ में बि ज़ाहिर आहे असांखां ग़लतियूं कुझु थींदियूं। हीउ उहो शख़्स आहे जंहिं जेॾीमहिल सिंधूअ ते जेको धाड़ो लॻो उन ते हुन बार बार पंहिंजे सोशल मीडिया जे ज़रिए जिते जिते हू मौजूदु हुयो उते हुन दांह वरजाई पिए त सिंधूअ ते धाड़ो पियो लॻ, न महिरबानी करे हीअ जेके असांजा इक़्तिदार धणी आहिनि उहा कंहिंजी दांह नथा ॿुधनि, उनखे मुख़्तलिफ़ रंग था ॾियनि। हाणे जेकॾहिं हिनखे को बचाए सघे थो त हीअ जेको असांजी जेका कम्यूनिटी आहे उहा बचाए सघे थी, हीअ कारो कोट बचाए सघे थो। उहो अलम खयों ऐं उहो अलम खणी जेको आहे उहो तहरीक हैदराबाद खां शुरू थी। जेको तव्हां हेॾो सॼो मार्च ॾिसो जेको कराचीअ खां निकितो, उहो बबरले वियो, बबरले में जेको धरणो लॻो, पर उन खां पहिरीं जेको मार्च थियो उहो थियो हैदराबाद खां कराची ताईं। ऐं उन खां पोइ सॼी सिंध खे इहो ॿुधायो वियो त बाबा हीउ जेको मामिलो आहे इहो मामिलो ईअं न आहे, हीउ मामिलो जेको आहे इहो क़ौम परस्तनि, जीअं हुकूमत चयो पिए त हीउ क़ौम परस्तनि जा एहतिजाज आहिनि, क़ौम परस्तनि जो मामिलो आहे, ऐं पोइ छॾे ॾियो। पोइ वरी हुकूमत, सिंध हुकूमत इहो बि चयो पिए त को केनाल न पियो ठहे, का ॻाल्हि कोन्हे का, ईअं न आहे। जॾहिं हीउ हैदराबाद मां मार्च निकितो उन खां पोइ सॼी सिंध हिकिड़ो दफ़ो ॿीहर सुजाग थी, सॼी सिंध जे बचे खे ख़बर पई त हीउ जेको आहे मामिलो वाक़ई हीअं न हीअं आहे, वाक़ई केनाल ठहनि पिया, वाक़ई सिंध सां ज़्यादती ठहे पई, 1 न 2 न 6 केनाल ठहनि पिया ऐं उहे उनजो कमु बि तेज़ीअ सां जारी आहे। उन खां पोइ हुन कराची बार वारनि खे वञी चयो ऐं उन खां पोइ कराची बार वारनि बि जेको आहे जेको आमिर नवाज़ वड़ाइच हिन वक़्तु जेको कराची बार में सदर आहे, जंहिं उन खां पोइ बबरलो धरणे खे जंहिं लीड कयो आमिर नवाज़ वड़ाइच, उनजे पोयां बि जेको शख़्स मौजूदु हुओ उहो शख़्स असां सां गॾु आहे। संदन तालुक़ हिकिड़े नंढे ॻोठ सां आहे, चंबड़ जे भरिसां टंडवलाया डिस्ट्रिक्ट आहे, उन में ॻोठ अलण खान लगारी आहे, उते संदन तालीम थिए थी, उते ई संदन नशोमा थिए थी। पाण हिकिड़े नंढे ॻोठ मां निकिरनि था, प्राइमरी तालीम सेकेंडरी तालीम उतां हासिलु करे उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी ताईं पहुचनि था। हिकु ग़रीब घराने जो शागिर्दु, हिकु ग़रीब घराने जो नौजवान, उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी में अचे थो त पोइ हू पंहिंजी धरतीअ जे लाइ विढ़े थो, खेसि उहा ई सुजाॻी मिले थी त हीअ धरती असांजी सभु कुझु आहे, इहा आहे त असां आहियूं, हीअ धरती माउ आहे त असां आहियूं, हीअ सिंधू दरिया आहे त असां आहियूं, हीअ धरतीअ जा माण्हू जेके आहिनि इहे जेके ज़ुल्म जो शिकार आहिनि, जेकॾहिं असां न उथियासीं त पोइ असांजूं नस्लूं बि जेको आहे ग़ुलाम रहंदियूं, असांजूं नस्लूं बि ज़ुल्म ऐं ज़्यादती जो शिकार हूंदियूं। सो हुन डिघो तारुफ़ हमदर्द यूनिवर्सिटी मां हुननि LLB कई, सिंध यूनिवर्सिटी मां हुननि ग्रेजुएशन कई। उन खां पोइ जॾहिं हुननि कारो कोट पातो त हुन पंहिंजे इलाइक़े जे पहिरीं उन्हनि खे वॾेरनि खे जागीरदारनि खे अखि ॾेखारी। उन खां पोइ तव्हां ॾिठो त सिर्फ़ु कुझु ई ॾींहं पहिरीं, सम्झो 14 ॾींहं पहिरीं हुन सॼे मुल्क खे जेको आहे ब्लॉक करे इहो चयो त जेकॾहिं तव्हांखे मुल्क बचाइणो आहे, जेकॾहिं पाकिस्तान खे जेकॾहिं केरु हलाए थो त उहो सिंध सूबो थो हलाए, सिंध थी हलाए, सॼे मादनी वसीला सिंध में आहिनि ऐं सिंध जा माण्हू ई उन्हनि मादनी वसीलनि खां महरूम आहिनि, सिंध जा माण्हू ई जेको आहे पाणीअ खां महरूम आहिनि, सिंध जा माण्हू ई उन ज़मीन खां महरूम आहिनि, सिंध जा माण्हू ई बिजलीअ खां, कोयले खां, तेल खां, तालीम खां, नौकिरियुनि खां, सभिनी खां महरूम आहिनि। जेकॾहिं तव्हां सभिनी खां पहिरीं त सिंधूअ ते धाड़े जो जेको तव्हां फ़ैसिलो कयो आहे उहो ख़तमु कयो, पहिरीं इहो हक़ु वठंदासीं, उन खां पोइ तव्हां खां ॿिया हक़ बि खसे वठंदासीं। सो हिन तहरीक जो जेको मीर कारवां आहे, हिकिड़ो आमिर नवाज़ वड़ाइच आहे, ॿियो जेको शख़्स आहे उहो पहिरीं उहो शख़्स आहे, पोइ आमिर नवाज़ वड़ाइच आहे। जेकॾहिं कंहिंखे ॻाल्हि मतिलबु त जेका हक़ीक़त आहे, जेका अखियुनि सां असां गवाह आहियूं, अखियुनि सां असां इहे बि गवाह आहियूं त हिन धरणे खे 12 ॾींहं जे धरणे खे मुनज़म तरीक़े सां हलाइणु उहो बि हुन साईं जो कमाल आहे। आमिर नवाज़ वड़ाइच जी हिफ़ाज़त करणु, उते हिकु हिकु माण्हूअ जे, हिकु हिकु धरतीअ जे वासीअ जी, हिकु हिकु नियाणे जी जेकॾहिं हिफ़ाज़त कई, उहो उते जेकॾहिं को सिक्योरिटी जो बैरियर ठाहे बीठो त उहो शख़्स असां सां गॾु मौजूदु आहे। तमामु डिघो हुनजो तारुफ़
ऐं तमामु ख़ूबसूरत शख़्सियत दोस्त आहे असांजो हिकु सच मुंहं ते ॻाल्हाईंदो जेकॾहिं संदसि नुक़सानु थिए त भले नुक़सानु थी वञे कंहिंखे ॻाल्हि वणे न वणे हू चवंदो जेकॾहिं सच आहे त सच आहे ऐं उनखां पोइ जॾहिं हू पंहिंजे किथे बि लहंदो आहे ऐं वेहंदो आख़िरी सीटुनि ते आहे पोइ रड़ियूं कंदा आहिनि माण्हू ऐं पोइ संदसि मान में जेको आहे हिकिड़ो पूरो हिकिड़ो सम्झो त गार्ड ऑफ ऑनर हूंदो आहे ऐं सभु जेको आहे खेसि आजियां कंदा आहिनि त के बि लगारी द वन एंड ओनली के बि लगारी साहिबु इज़ हियर के बि साहिबु तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था वेरी गुड मॉर्निंग टू यू कीअं आहियो ठीकु आहियो थक वक लठा आहिनि बबले जा थक त हाणे ज़िंदगी आहे माण्हू खे ज़िंदगी जे सफ़र में थकजण ई न घुरिजे जेसीं ताईं ज़िंदगी आहे माण्हू साह खणे थो जेको असीं सम्झूं था जेका शइ चुरपुर में आहे उहो ई हयात आहे ऐं माण्हू खे तहरुक में हुजणु घुरिजे हर वक़्तु वाह तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि हर वक़्तु माण्हूअ खे तहरुक में हुजणु घुरिजे चवंदा न जेका लाइन ज़िगज़ैग हूंदी आहे उहा ज़िंदगी हूंदी आहे जॾहिं लाइन सिधी वेंदी आहे त उहा स्टॉप यानी तव्हांजे मौत जी घड़ी हूंदी आहे के बि लगारी साहब ही हेतिरो बबरलो जो हर ॾींहं ते असां जेको आहे सो उन प्रोटेस्ट खे पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू तमामु व्यूअर्स ताईं हाईलाइट कंदा रहिया पाण बि सुबुह मेरान में उतां वेही पाण सां गॾु शरीक हुआ हा इहो बि असांजे लाइ ऑनर हुयो त पाण उते वेही करे असांजे प्रोग्राम में पाण शामिल थिया ही हेतिरो वॾो चैलेंज ही हेॾा वॾा बैरियर्स हिननि सभिनीनि खे कीअं फेस कयो कीअं मुंहुं ॾिनो ॾिसो सभ खां पहिरीं तव्हांजे तवसल सां इहा ॻाल्हि ज़रूरु चवण में माना मूंखे हिचकिचाहट न थियणु घुरिजे ऐं न को कंहिंखे थियणु घुरिजे जेको ज़ाहिर आहे जॾहिं मेलो मची वेंदो आहे पोइ उन जा घणा धणी थी वेंदा आहिनि हो हूं बि चवंदा आहिनि जेके शिकस्तूं हूंदियूं आहिनि उहे यतीम हूंदियूं आहिनि ऐं जेके माण्हू फ़तह थींदी आहिनि उन जा हज़ारे लखे वारिस थी वेंदा आहिनि तंहिं करे आउं सम्झां थो त मेराण चैनल तव्हांजे ऐं जेको टाइम न्यूज़ चैनल आहे इन्हनि जो वॾो कलीदी किरदारु शुरू खां वठी रहियो आहे पोइ त मामिलो मची वियो पोइ ज़ाहिर आहे सॼी दुनिया अची बीठी ऐं सॼी दुनिया उन में शामिलु थींदी वई पर आउं सम्झां थो त बुनियादी जेको हुयो कमु उहो हितां मेराण खां सिंधी मीडिया जो उन में ॿी बि सिंधी मीडिया शामिलु थींदी वई ऐं हिक खां हिकु शामिलु थींदा विया ज़ाहिर आहे जेसीं ताईं कम्यूनिकेशन उहो फिलअप नथो थिए ओसीं ताईं मामला नथा थियनि बाक़ी तव्हां तारीख़ जो चयो ॿुधायो मूंखां जेसीं ताईं पुछो आहे ऐं सम्झां थो हीअ तारीख़ हर माण्हू जी हुई हर माण्हू जो उन में कंट्रीब्यूशन हो ऐं असां सिर्फ़ु उन कंट्रीब्यूशन खे उन पल्स खे खणी ऐं असां सम्झो आमिर नवाज़ वड़ाए साहिब जे उन शेप में ऐं आऊं इन में को बि माना हिचकिचाहट असांजा दोस्त हूंदा आहिनि वकील कुझु लाराईंदा कुझु चवंदा हुआ क्रेडिट शायदि असां कुझु नंढा थी वेंदासीं नंढ वॾाई जी ॻाल्हि न आहे ॻाल्हि सिधी तव्हांखे ॿुधायां थो त मूं वड़ाए साहिब खे हिकिड़ो स्ट्रांग माण्हू ॾिठो मज़बूत असाबनि जो माण्हू ॾिठो हू बीठो रहियो ऐं ज़ाहिर आहे असां जेतिरो हुन सां कंट्रीब्यूट करे सघियासीं असां बि कंदा रहियासीं असांजो हुन में ज़ाहिर आहे रोल ज़रूरु आहे पर चवंदा आहिनि वछ खिलंदी आहे किले आहे तंहिं करे जेकॾहिं तव्हांजी क़यादत उन में जटाव न हुजे त पोइ तव्हां छा खेॾंदो तंहिं करे आउं सम्झां थो हू हुनजो कलीदी किरदारु आहे हिन सॼे मामले में पाण डिस्कस वधीक कंदासीं महिरबानी पाण शुरू खां ई मतिलबु कयूं था त बबल लुधियाणे ताईं पहुचण जो फ़ैसिलो कंहिं कयो उनखां पहिरीं तव्हांखे कहिड़ा कहिड़ा मामला फेस करणा पिया ज़ाहिर आहे तव्हांखे अंदाज़ो हुयो त हीअ तव्हां उते पहुचंदव त पोइ सॼी सिंध उथली ईंदी हीअ लखे माण्हू तव्हां वटि रोज़ु पहुचंदा हीअ सॼी मैनेज तरीक़े सां थी वेंदो मानी उते आहे पाणी उते आहे कंहिं शइ जी कोन्हे हंध बिस्तरा उतां खां खुलियूं पियूं आहिनि वकील रहिया पिया आहिनि सॼी सिविल सोसाइटी उते रही पई आहे इहो सॼो प्लान कीअं ठहियो कीअं निकितो ऐं ॿियो उनखां पोइ तव्हांखे रोकण जे लाइ कहिड़ा कहिड़ा हरबा इस्तेमालु थिया ॾिसो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कए वञा त जेसीं ताईं पार्टियुनि जो तालुक़ु आहे जेके बि क़ौमी धारा जूं पार्टियूं आहिनि जिन कमु कयो या सोशल वर्कर जेके बि आहिनि उन्हनि जो जेको कमु कयो उन्हनि जो पंहिंजो कमु हूंदो पंहिंजी लेवल जो हूंदो पर जेका हीअ तहरीक असल में शुरू थी उहा तहरीक हिकिड़ी आउं सम्झां थो जेका जंहिंमें वकील इन थिया उहा टोटली हिकिड़ी हादसाती तौर ते उन में शामिल हाल थिया कंहिंजी का शुरू में का प्लैनिंग न हुई बाद में प्लैनिंग्स ठहंदियूं हुयूं ज़ाहिर आहे असां ॾिठो पिए शयुनि खे हाणे हिते खणी वञिणो आहे हिते खणी वञिणो आहे ऐं हिते पहुचाइणो आहे
उहा शुरात थी। हिकिड़ो असांजो दोस्त आहे अब्दुल हफ़ीज़ पंहिंजो सोलंगी साहिबु, उनजी गाॾी चोरी थी वई। गाॾी चोरी थी वई त असां उते बार एसोसिएशन जे ॿाहिरां वेठा हुआसीं त हू कंहिंखे ॿुधाए बि न पियो सघे, शायदि ऑफिस बैरियर्स वटि वियो, उन्हनि बि को हुनखे ख़ातिर ख़वाह जवाबु न ॾिनो। जॾहिं उहो आयो असां वटि त पोइ कुझु चंद दोस्त ॿिया जंहिंमें सीनियर वकील एजाज़ मोहम्मद सोलंगी वारा ॿिया थिया, उहे दोस्त असलम लगारी साहिब वारा ऐं फैसल मुग़ल साहिब वारा, उहे असां सभु उते वेठा हुआसीं। त हुन अची चयो त मुंहिंजी अहिड़ी क़ीमती गाॾी हली वई आहे। मुंहिंजो इहा त का ॻाल्हि ई कान्हे, तव्हां चाहियो छा था? हुन चयो CCTV का अची वञे, कम से कम एतिरो त सच छो करे त भई उहो मुख़्तलिफ़ हंधनि तां CCTV एक्वायर करे त मुंहिंजी गाॾी कहिड़े पासे वई आहे, कराची वई आहे, सकरना वई आहे या ॿिए कंहिं पासे निकिरी वई आहे। त मुंहिंजो इहो त नंढिड़ो मसइलो आहे, पाण SSP साहिब ॾांहुं था हलूं। ऐं जॾहिं कंहिं रिस्पॉन्स न पिए करियो त आउं हिननि सां गॾिजी निकितुसि त मूंसां गॾिजी पोइ इलाही माण्हू हलिया। पोइ सेक्रेटरी बि उन वक़्त जो सेक्रेटरी हो, उहो शाकिर नवाज़ शर, उहो बि अची वियो। ऐं उन सां गॾु जेको आहे सो असांजो जेको सदर हो ज़िया साहिब बि अची वियो। असां जॾहिं SSP साहिब वटि पहुतासीं, थोरो लंबी इन करे ॻाल्हि कयां थो, हीउ बेस आहे, बुनियादु आहे। उते वियासीं त उते डॉक्टर साहिब जो ॾाढो डॉक्टर फ़ारूक तॾहिं SSP हो, हुनजो हिकिड़ो अजीब रवियो, हिकिड़ो वॾेराणू रवियो, अजीब रवियो, ईअं त को न जीअं ऑफिसर माण्हू हुजे, जीअं को असीं त चवंदा आहियूं मुलाज़िम जो मक़सदु हूंदो आहे ही हैज़ टू सर्व। उहो त नौकर माण्हू आहे, उनखे सर्व करिणो आहे क़ौम खे, उहो क़ौम जो आका थी वेही रहे। इहा अलाए किथां सोच आई आहे असांजे मुल्क में, इहा असांखे ॻाल्हि सम्झ में न, मूं एटलीस्ट मूं खां मावरा आहे। तव्हां टैक्सनि माण्हुनि जे ग़रीब मिसकीन लाचार बेवस माण्हुनि जे डायरेक्ट इनडायरेक्ट टैक्सिस ते तव्हांखे पघार मिलंदी हुजे, सॼे शहर मां ग़रीब माण्हू खां तव्हां पैसा फुरलुट करे कमाईंदा हुजो, पोइ वरी उन ई ग़रीब माण्हुनि खे तारा ॾेखारियो, अखियूं ॾेखारियो, त माना इहा हिकिड़ो ॾुखो ईंदड़ अमल आहे। बहरहाल हुनजो उहो रवियो सुठो न हो, ऐं कट शाट कयां थो। उनखां पोइ जॾहिं असीं वापसि आयासीं त इहा शइ वधंदे 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 नेठि इन ॻाल्हि ते वञी बीठी त भई हाणे SSP जी रिमूवल ताईं तहरीक हलणु घुरिजे। लेकिन उन में बि अजीब तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त बार एसोसिएशन हिकिड़े तरफ़ रहिजी वई ऐं हिकिड़ी जेका कमेटी एक्टिव दोस्त हुआ, जंहिंमें मूंखे को शर्म कोन थो अचे त उन में बि एटलीस्ट असां चऊं था ॿिया दोस्त बि हूंदा, पर आउं जिन खे माना जिन जो लीडिंग रोल हूंदो, फैसल मुग़ल साहिबु हो, असलम लिगारी साहिबु हो, ऐं इसरार चांग साहिबु हो, नवीद जरवार हुयो, ऐं या पंहिंजो जेको आहे सो उन में फराद अबड़ो साहिबु हो, ईअं कुझु चंद ॿिया दोस्त बि आहिनि। हाणे मूंखां नाला शायदि कंहिंजो रहिजी वियो हुजे, उन लाइ उन्हनि खां माफ़ी थो वठां। उन्हनि दोस्तनि हिकिड़ी उते कैंप ॿाहिरि क़ाइमु करे वरिती। माना कैंप खां पहिरीं जी ॻाल्हि इहा आहे, उन्हनि चयो बाबा तहरीक आहे। तहरीक में वठि वठां जॾहिं थी त मामला जुड़ंदा विया, ठहंदा विया, हीउ, लेकिन हलंदे हलंदे सूरत हाल हिते इख़्तियार करे वई त हाणे इन जो नतीजो छा थिए? नतीजो इहो थिए त हीउ इन खां पहिरीं असांजे जेकॾहिं तव्हां सच पुछो था त असांजे सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो जेको सेक्रेटरी हो ऐं उन वक़्त जो वाइस प्रेसिडेंट हो, हालांकि असां बि बारूं हलायूं आहिनि, असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं सॼी बार जी जेका बॉडी हुजे उनखे इज़त ॾिजे, मान ॾिजे, केरु बि घटि न हूंदो आहे। लेकिन आउं सम्झां थो त उते जेको असांजो दोस्त हुयो ज़हीर सतो साहिबु, उन वक़्त जो वाइस प्रेसिडेंट साहिबु, उन हिकिड़ो लेटर लिखियो, उन चयो त असां SSP ऑफिस जे साम्हूं धरणो ॾींदासीं। ऐं उहो धरणो जॾहिं कन्वर्ट थियो धरणे में वञी उते पहुता SSP ऑफिस में, त उते वरी उनखे जेको आहे सो हाईजेक करण जी कोशिशि कई वई। दोस्तनि चयो हलो ऑफिस में हलूं, उते घुरायूं था, हीअ कयूं था, उहो कयूं था। त मूंखे कॉल अची वई, इहा हुई टर्निंग पॉइंट। मूंखे दोस्तनि फयाज़ तुनी साहिब वारनि, फैसल मुग़ल साहिब वारनि मां कॉल कई, साईं असां SSP ऑफिस में अंदरि वेठा आहियूं, हीउ मामिलो हीअं थियो आहे, तव्हां किथे आहियो? मुंहिंजो आउं त प्राइवेट ड्रेस में आहियां, ऐं कंहिं पंहिंजे ज़ाती कम सां पियो। उन दोस्तनि जॾहिं मूंखे फ़ोनूं कयूं त मूं ॾिठो त उन में मोस्टली मुंहिंजे ग्रुप जा दोस्त हुआ। मुंहिंजो हाणे को मसइलो न थिए, मुंहिंजो वञणु हुते शामिलु आहे।
जॾहिं असां उते पहुतासीं ऐं पहुतुसि SSP ऑफिस में त उते नारा लॻी विया, असांजो जेस्चर पोस्चर अहिड़ो आहे त भई हाणे के बि साहिबु अची वियो त मसइलो ॼण अमृत धारा वांगुरु ॼण हल थी वेंदो, हालांकि ईअं कोन हूंदो आहे को असीं 007 न आहियूं, पर पहुचण सां हिकिड़ी उमेदु हूंदी आहे। त दोस्तनि लाइव हलाइण जॾहिं शुरू कयो त इलेक्शन जा ॾींहं हुआ, सॼी बार उथी उते गॾु थी वई, हज़ारनि में दोस्त गॾु थी विया। इहा टर्निंग पॉइंट हुई। जॾहिं उहे गॾु थी विया त पोइ असां उन वक़्तु असांजी क़यादत खे ॻोल्हियो, क़यादत असांखे मिले न, असीं उहिदेदार न हुजूं, भई आख़िर ॻाल्हाईंदियूं त बारूं न, ॿियो केरु ॻाल्हाईंदो। लेकिन उन में असांजे सदर साहिब जो, उन वक़्त जे सदर ज़ियाउद्दीन शेख साहिब जो मुस्बत पॉज़िटिव किरदारु रहियो। हू आयो, शयुनि खे उन रिपेयर करण जी कोशिशि कई कंहिं हद ताईं, पर उनजी आउं सम्झां थो उनजी उहा कैपेसिटी सम्झो या कैपेबिलिटी सम्झो या उनखे उहा ऑनर न मिली सघी या जेके बि मामलात हुआ, पर शयूं जुड़ी न सघियूं। इन विच में जेको आहे सो हिननि चयो त बाबा असां हाणे छा था करियूं, हाणे तव्हां हिनखे जेको आहे सो मूं हुते कॉल कई आमिर नवाज़ वड़ाइच खे। हालांकि आमिर साहिबु ऐं तव्हांखे इहा मज़े जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, आमिर साहिबु ऐं आऊं ॿई मुख़ालिफ़ ग्रुपनि जा माण्हू आहियूं। हा, ऐं नईम कुरैशी साहिबु हुनजे अपोज़िट में इलेक्शनूं विढ़ंदो रहियो आहे, उहो मुंहिंजो ज़ाती दोस्त आहे ऐं अञा ताईं मुंहिंजो भाउ आहे, वॾो दोस्त आहे। आऊं त हमेशह उन सां गॾु बीठो रहियो आहियां। पोइ जॾहिं मूं चयो आमिर ज़ाहिर आहे उहिदेदार आमिर वड़ाई साहिबु हो, उनखे मूं कॉल कई, हुन मूंखे चयो दादा मैं आ रहा हूं। हू वरी इन मामले में माना न ॾिसंदो आहे ॾींहुं आहे राति आहे, हो बसि कलाकु ॾेढ 2 कलाक लॻा, 3 कलाक असां त उअं ई वेठा हुआसीं। हू जॾहिं उते अची पहुतो त मां असांजी लीडरशिप परेशान थी वई हैदराबाद जी। हुननि चयो घोड़ाले कराची जो लीडर अची वियो। कुझु दोस्तनि फ़ोनूं बि कयूं, यार कराची जे माण्हू खे कीअं था अॻुवाण कयो, पंहिंजूं बारूं आहिनि, पंहिंजा माण्हू अॻियां हुजनि, हीअ हुजनि। मुंहिंजो बाबा तव्हां लीड बि नथा कयो, तव्हां ॿिए कंहिंखे सहो बि नथा, तंहिं करे एटलीस्ट आऊं हिकिड़ो माण्हू कराची खां आयो आहे, 2-2.5 कलाकनि जो सफ़र करे असां सां शामिलु अची थियो आहे। हुनजो न ॾियणे न वठणे, ॾिसो न आमिर साहिब जो पहिरें ॾींहं खां कलीदी किरदारु आहे। तंहिं करे असां उनखे को माण्हू चवे थो त आमिर वड़ाइच जो किरदारु हिन में न आहे, उहो ईअं ई आउं सम्झां थो उहो सफ़ा हिकिड़ो नाद कूड़ो चवंदा आहिनि कहिड़ो, उहो कूड़ो आहे। इन करे पहिरें ॾींहुं उहो अची वियो, जीअं आयो त सॼी क़यादत अची वई। क़यादत अची वई, हुन ॻाल्हायो, मूंखे चयईं दादा क्या है, उनजो हिकिड़ो आम वर्ड हूंदो आहे दादा, त चयईं दादा क्या है, आपने तो यार हम तो अपोजिट ग्रुप के रहे, मजाक मस्ती में। मुझे दादा कुछ नहीं है, लेकिन मसले को हल तो करना है ना, सॉर्ट आउट। इन विच में DIG अची वियो। DIG आयो, ॻाल्हियूं थियूं, हुन चयो बाबा बार में ईंदासीं, बार में माफ़ी तलाफ़ी थींदी ऐं SSP सुबुह जो हलियो वेंदो। दैट वॉज़ रॉन्ग प्रोमिस। ऐं ज़ाहिर आहे स्टेट जो हिकिड़ो फर्ज़ंद आहे, DIG को आम माण्हू त न आहे। उन जॾहिं वाइदो करे वरितो, पोइ हुन चयो त असां अचूं था बार में सुभाणे माफ़ी वठूं था। इन खां पहिरीं आउं सम्झां थो उन में वरी असांजो घटि रोल आहे। ऐं हरू भरू जेके शयूं हुजनि पंहिंजे क्रेडिट में खणा, उन में न शायदि नवीद चरवार साहिब जो वॾो किरदारु आहे, कलीदी किरदारु आहे, फैसल मुग़ल साहिबु आहे, इसरार चांग आहे, हाणे जेको सेक्रेटरी आहे बार जो। इन्हनि हिकिड़ी मीटिंग घुराई रूपा माड़ी ते, उते दोस्त चांहि जे कप ते गॾु थिया, 200-250 वकील, भाऊ सुभाणे करणो छा आहे। असांजे दोस्त जी शादी हुई, मूंखे बि चयूं तव्हां पहुचो, आऊं बि उते पहुची वियुसि। तंहिं करे उते शयूं तय थियूं त भई 12-1 बजे जो टाइम रखियलु आहे। जे DIG अची वियो त ॻाल्हियूं डिफ्यूज़ थी वेंदियूं, जे नथो अचे त पोइ पाण ईंदड़ जनरल बॉडी कंदासीं। DIG साहिब खे वरी बि असांजी क़यादत हुन चयो त बाबा तव्हां न चओ, हालात ख़राबु आहिनि। हालांकि ईअं न हो, केरु माण्हू आहे जेको इज़त न ॾींदो, बार में पढ़िया लिखिया माण्हू सम्झदार। DIG साहिबु आयो कोन त असां हिकिड़ी डिस्ट्रिक्ट में जनरल बॉडी थी, पोइ हाई कोर्ट में जनरल बॉडी थी, वरी डिस्ट्रिक्ट में थी। असांजे दोस्तनि खे क़यादत खे रस्तो ई न पियो मिले, करियूं छा। 3 डिस्ट्रिक्ट माना थी वियूं जनरल बॉडीज़ थी वियूं। त उते मूं ऐलान कयो
त असांखे हाईवेस ते हाणे धरणो हणणु घुरिजे, ॿी का ॻाल्हि न आहे। हा, ज़ाहिर आहे तव्हांखे लीड त करिणो आहे न। माण्हुनि खे, माण्हू बीठा आहिनि, चार्ज बीठा आहिनि, हाणे माण्हुनि खे केॾांहुं वठी वेंदो? या त ख़तमु करे चओ बाबा मिठाई था विरायूं, हर को पंहिंजे घर हलियो वञे। तंहिं करे आउं उन्हनि दोस्तनि खे, मूं उते मुंहिंजी पहिरीं तकरीर ॾिसंदो त हाईवेस ते हलो धरणो हणणो आहे। दैट वॉज फस्ट इनिशिएटिव। असां धरणो खणी हाईवेस ते अची वियासीं। हाईवे ते हिकिड़ो वॾो धरणो लॻो, 3 ॾींहं असीं वेठा रहियासीं। 3 ॾींहं उन में बि ज़िया शेख साहब जो कलीदी किरदारु रहियो। ऐं ॾिसो न, जंहिंजो क्रेडिट हुजे, हालांकि ज़िया साहब जे बि ख़िलाफ़ मूं इलेक्शनूं विड़ियूं आहिनि, लेकिन ज़िया साहब जो कलीदी किरदारु रहियो। पोइ ज़िया साहब जॾहिं चईं त जेको आहे सो उते बि असांजी क़यादत गुम हुई। छो जो क़यादत असां वटि तक़रीबन इंटीरियर जे काफ़ी ॿारनि में दोस्त उहे जेके पीपल्स पार्टी सां हमदर्दियूं रखनि था, उहे वरी चाहींदा आहिनि त असीं पीपल्स पार्टी वारे पेज खां न हटूं। पोइ मूंखे थोरो थी सघे थो उन मसलतनि जो शिकार। बहरहाल नतीजो इहो निकितो, वरी मूं आमिर खे फ़ोन कई, दादा क्या करना है? चई दादा मैं तो फंस गया हूँ, आप हैदराबाद वालों से, रोजाना आप सड़क पर हो, मैं अपनी बार चलाऊं, आपकी बार चलाऊं। बहरहाल वरी बि उनखे शाबस हुजे, हू अची वियो, उनजा कपिड़ा फाटी विया, दुनिया ॾिठो। हू 3 ॾींहं असां सां मुसलसल मूंसां गॾु हिकिड़े ई धरणे में हिकिड़ी जॻह ते वेठो रहियो। उन धरणे में असां मुसलसल जेको बि कटियो सॼी दुनिया ॾिठो। पोइ 3 ॾींहंनि खां पोइ वरी असांखे सिंध गवर्नमेंट असां सां चिटिंग कई। उन में चऊं SSP वञे पियो, हिकिड़ो लीव जो ॾेई हलिया विया। उन खां पोइ SSP साहिबु वॾा पटका ॿधी अची वियो। ऐं जीअं CSP ऑफिसर न हुजे, को फातेह हुजे जंग जो, तलवारूं अर्तुगुल गाज़ी पियो अचे, तलवारूं खणियो पियो अचे, या को उस्मान पियो अचे, तुर्किश ड्रामनि वांगुरु। ॿुधो न, असांजो भाई हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। ऐं हिनखे हुनखे बि मिसगाइड कंहिं कयो, हुनखे सलाहूं ॾियण वारा उन्हनि सिर हुनजो बि खणायो। तंहिं करे असीं सम्झूं था थी सघे थो। बहरहाल उन खां पोइ कन्वेंशन थियो। कन्वेंशन जॾहिं के बि लगाई साहब हितां खां पाण कंटिन्यू कयूं था। इट्स वेरी इंटरेस्टिंग, छो त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर शइ खे साम्हूं खां फेस कयो आहे, हर शइ जो स्टार्ट वरितो आहे, यकीनन बारीकियूं तव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में बयान करे। हा बिल्कुलु बिल्कुलु। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, नंढो ब्रेक आहे। हुन खां पोइ असां ॿियो बि पैनल आहे जिन खां असां म्यूज़िक ॿुधंदासीं, हुनजो बि इंट्रोडक्शन कराईंदासीं। बट शॉर्ट कमर्शियल ब्रेक, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। मां पहिरीं बि ॿुधाए चुकसि त ब्रेक खां पोइ असां ईंदासीं त हिकिड़ो पैनल मौजूदु आहे, 2 साथी गॾु मौजूदु आहिनि। सो उन्हनि जो बि तारुफ़ कराईंदा हलूं। फ़क़ीर सिंघार अली साहब असां गॾु मौजूदु आहिनि, हारमोनियम ते ॾाढे सुठे, ॾाढे ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि। ऐं उन खां अलावा जी ढोलक ते मौजूदु आहिनि लोंग जोगी। सो ॿिन्हिनि खे दिलि जी गहराई सां आदा भलीकार चऊं था। ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अॼु तव्हांजो राग ॿुधंदासीं। ऐं हूअं बि जॾहिं थेरेपी जी ॻाल्हि थींदी आहे, जॾहिं मेडिटेशन जी ॻाल्हि थींदी आहे, त पोइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त तव्हां जेको आहे सो म्यूज़िक सां पंहिंजो पाण खे कनेक्ट कयो। सभु फील्ड्स ॾाढियूं सुठियूं, सभु कम ॾाढा सुठा, पर इंसान जो जेसीं ताईं ज़हन जेकॾहिं ख़ुशि न आहे, तव्हांजो ज़हन मुतमइन न आहे, तव्हां जेकॾहिं पंहिंजे पाण खे वक़्तु नथा ॾियो, त पोइ तमामु जेके दुनिया जा कम हूंदा आहिनि, तव्हांजी फील्ड सां रिलेटेड जेके कम हूंदा आहिनि, उहे सही न थी सघंदा आहिनि। अच्छा जी, के बी लगारी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पाण जेको आहे उन्हनि बारीकियुनि खे बयानु करे रहिया आहिनि जंहिंखां असीं ऐं अव्हां जेको आहे सो अणवाक़िफ़ ज़रूरु रहिया आहियूं। सो मां चाहींदुसि सर प्लीज़ शॉर्टली तव्हां जेको आहे सो कंप्लीट कयो। शॉर्टली इहो आहे त उन खां पोइ जॾहिं वापसि आयासीं, पटका ॿधी अची वियो, त असां चयो त बाबा हाणे कोटनि जो बाइकाट थींदो। कोटूं बाइकाट ते हलियूं हुयूं। इहो 15-20 ॾींहं जो प्रोसेस हलियो। 15-20 ॾींहं में कोटूं तमामु क्लोज़्ड थी वियूं ऐं उन में कमु जाम थी वियो। कम अज़ कम हैदराबाद रीजन जे त सभिनी कोटनि जो बंदि रहियो। उन खां पोइ लॉयर्स कन्वेंशन जो बुनियादु रखियो वियो। हैदराबाद में पहिरियों वॾे में वॾो लॉयर्स कन्वेंशन थियो। हिननि चयो रमज़ान अचे पियो, हाणे सभु टुटी पवंदा, केरु कोन ईंदो, पर उहो रमज़ान जे अंदरि कन्वेंशन थियो, तमामु वॾो कन्वेंशन थियो। उन में वरी हिकिड़ी साज़िश थी त हाणे रमज़ान में आहे, एॾो कन्वेंशन में तकरीरूं कराइजनि, शाम जो टाइम हूंदो, हर को इफ़्तारी करियो हलियो बि थो।
ऐं जॾहिं इफ़्तारी करे हलियो वेंदो त उन में लास्ट मुंहिंजी तव्हांखे ॾिठो अज़मत साहिबु उते ई मौजूदु हो त मुंहिंजी स्पीच न पे कराई वई पर ज़ोरिया ऐं स्पीच मुंहिंजी नौजवाननि जी डिमांड ते स्पीच थी ऐं उन में मूं ई वेह ॾिनो त भई हाणे ॻाल्हि इहा आहे त असां CM हाउस जो घेराव कंदासीं। इहा हुई टर्निंग पॉइंट वरी ॿी त जॾहिं CM हाउस जी ॻाल्हि कईसीं राति जो नोटिफिकेशन अची वियो SSP ट्रांसफर थी वियो आहे ऐं हाणे तव्हां लॉन्ग मार्च न कयो। सुबुह जो वरी असां लॉन्ग मार्च कयोसीं। इहो लॉन्ग मार्च खणी असीं कराची वियासीं केनालनि जे ख़िलाफ़ु। जॾहिं केनालनि जे ख़िलाफ़ु लॉन्ग मार्च उते पहुतो त वरी बि ॾिसो न इहो टियों फेज़ आहे। पहिरियों SSP ऑफिस, ॿियो जो जेको आहे सो धरणो, टियों फेज़ ई आहे। उन खे वार्म वेलकम कयो आमिर नवाज़ वड़ाए। न सिर्फ़ु न सिर्फ़ु उनखे वार्म वेलकम कयो जंहिंमें नईम कुरैशी साहिबु हुयो, हसीब जमाली साहिबु बि हुयो ऐं उन खां गॾु रहमान कुराई साहिबु बि हो। उन्हनि वार्म वेलकम कयो पर ज़ाहिर आहे उन में पोज़ीशन वड़ाइच जी साहिब जी हुई त हिनखे ऐं सभिनी दोस्तनि 2000 माण्हुनि जी हुन मानी कई KBA में रोज़े इफ़्तारी कई। उहे दोस्तनि खे इज़त ॾिनी, मान ॾिनी। बहरहाल जेको प्रोग्राम थियो असां उते पहुतासीं। उते डिसीशन हितां जा सभु डिसीशन असीं पिया वठूं, आउं पियो वठां, लेकिन जॾहिं उते पहुतासीं त उते पहिरियों डिसीशन जेको वरितो उहो डिसीशन आमिर नवाज़ वरितो। हाणे त वकील असांजा दोस्त आहिनि, भाउ आहिनि, हर को चवे थो त आउं क्रेडिट वठंदुसि, कंदुसि। उहा तक़रीर तव्हां कढी ॾिसो, उहा आमिर नवाज़ वड़ाइच जी तक़रीर हो त असां इन मामले ते जेको आहे सो पाकिस्तान लॉयर्स कन्वेंशन घुराईंदासीं। उहो पाकिस्तान लॉयर्स कन्वेंशन घुरायो वियो। पोइ उन में फ़ैसिलो थियो असीं लॉन्ग मार्च कंदासीं। लॉन्ग मार्च खां पोइ असां ज़ाहिर आहे पंहिंजा जेके कॉन्टेक्ट हुआ उनखे उजागर कयो। जी पहिरें दफ़ा ऐं वञी पीर सदुद्दीन साहिब सां मिलियुसि, उन असांखे ॾाढियूं पॉज़िटिव मोट ॾिनी। ज़ैन शाह साहिब हिते हिकिड़ी ऑल पार्टीज़ जेका कॉन्फ्रेंस हुई उहा घुराई। उन में मूंखे दावत हुई जंहिंमें तमामु पार्टियूं, तमामु सिंध जा दोस्त। हिकिड़ी पार्टी कंहिंजो नालो वठूं त माना ज़्यादती थींदी, पर तमामु वन पेज ते हुआ। पोइ ईअं मोमेंटम जुड़ंदो वियो। बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां बयानु कयो आहे। शेख हयाज़ लिखियो त जेतूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन धरती तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साह त वेंदो पर धरतीअ जो वेसाह न वेंदो। सो धरतीअ जो वेसाह न वेंदो। उनजे पोयां जेके लीडिंग पर्सन्स हूंदा आहिनि उन्हनि खे तारीख़ हमेशह यादि कंदी आहे। जेके धरतीअ जो वेसाह हूंदा आहिनि, जेके माण्हुनि जो वेसाह हूंदा आहिनि, जेके असांजे मारूअड़नि जो भरजलो थींदा आहिनि। ऐं जॾहिं पूरी सिंध गॾु थिए थी त उन्हनि जी हिकु ई डिमांड आहे, उहो पाणी आहे। पाणी अव्हां जी बि ज़रूरत आहे, पाणी असांजी ज़रूरत आहे, पाणी बचे बचे जी ज़रूरत आहे। पाणी आहे त पाण सभु आहियूं, पाणी ते ई पंहिंजो फ्यूचर आहे। असां एंग्रो बेस्ट असांजो कंट्री आहे। जेकॾहिं पाणी न आहे त पोइ असांजी का घुर्ज पूरी नथी थी सघे। सो बहितरीनु प्रोटेस्ट ॾिठोसीं, बहितरीनु रिज़ल्ट ॾिठोसीं कॉर्पोरेट फार्मिंग ते, जीअं तव्हां चई चुकाओ त उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं, वधीक तमामु मामलात ते ॻाल्हाईंदासीं। पर हिन तरफ़ जेको ग्रुप मौजूदु आहे जी बिल्कुलु बिल्कुलु। सो पंहिंजो छा ॿुधाइणु चाहींदव असांजे नाज़रीन खे? हकीकत रोज़ अज़लदा सैयद दे सिरवाया कदम कुरैशी तैं सरवरदा हज़रत मीराया नोठाया कुल कुतुबे उते कदम तईंदा फायकिं फरमाया होया मौजूद अरवाह रखलदा ने नाल नसीब रलाया रुक नाज भरिया दिल जानी दा रुक नाज भरिया
जानीदा ओ जानीदा मेरे आदीदा ओ जानीदा मेरे आदीदा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज भरिया दिल जानीदा ओ जानीदा मेरे आदीदा ओ जानीदा मेरे आदीदा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज भरिया वाह जियो पावल वल यावन जातियां पावन वल वल यावन हा वल वल आवन जातियां पावन वल वल आवन जातियां पावन अदब होया न सानीदा होया अदब होया न सानीदा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज भरिया दिल जानीदा ओ जानीदा मेरे आदीदा ओ जानीदा मेरे मुर्शिद दा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज भरिया आ चढ़ चढ़ मौजा सिर ते आवन चढ़ चढ़ मौजा आ चढ़ चढ़ मौजा सिर ते आवन चढ़ चढ़ मौजा सिर ते आवन है लोक सर वो सैर होया सुल्तानी दा वो सैर होया सुल्तानी दा रुखनाज भर दिल जानीदा रुखनाज भरिया दिल जानीदा ओ जानीदा मेरे आदीदा है जानीदा मेरे आदीदा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज भरिया है अवन शाक ते करन वल ईदा अवन शाक ते हा अवन शाक ते करन वल ईदा अवन शाक ते करन वल ईदा जलवा वेक जिलानी दा है जलवा वेक जिलानी दा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज भरिया दिल जानीदा ओ जानीदा मेरे आदीदा है जानीदा मेरे मुर्शिद दा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज भरिया सै सै रखल नो देवन मुबारक सै सै रखल नो सै
देवन मुबारक सह सह रखल नो देवन मुबारक ओ लोग सराला सानीदा ओ लोग सराला सानीदा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज भरिया दिल जानीदा ओ जानीदा मेरे आदीदा ओ जानीदा मेरे मुर्शिद दा रुखनाज भरिया दिल जानीदा रुखनाज बहितरीन सुठो तमामु सुठो तव्हांजो आवाज़ के बि लगारी साहिब जी तरफ़ अॻियां वधंदासीं जी आमिर नवाज़ वड़ाई साहिब जिन जो उहो हिकिड़ो परचम खणणु ऐं उन खां पोइ उन क़यादत जे इमाम सां गॾोगॾु जॾहिं तव्हां निकिरो था त पोइ केतिरनि ॾींहंनि जो सोचे निकितो त 2 ॾींहं जेको आहे सो हुते हूंदासीं 3 ॾींहं हूंदासीं कीअं मामलात रहिया अदी इन में तव्हांखे ॻाल्हि सची थो ॿुधायां त मूं आमिर साहिब खे फ़ोन कई त आमिर साहिब खे मूं चयो हाणे पाण हलूं था उते ख़बर न आहे केतिरा ॾींहं लॻंदा बंदोबस्त का ॻाल्हि का ही त मूंखे ऐं वरी बि एप्रिशिएट ॾिसो कंहिंजो माण्हू क्रेडिट न खाइणु घुरिजे कंहिं माण्हू जो जंहिंजे हिसे जो कमु आहे त आमिर उते मूंखे चयो त जेको आहे सो के भी भाई हम कोई वहाँ घूमने जा रहे हैं कोई ट्रिप है कोई हमें पता है कि कितने दिन हम रुकेंगे मसला हल होगा ये सिर्फ तवक्कुलुल्लाह पर हम चलेंगे हमने जोड़े उठा लिए कपड़े उठा लिए हम चलेंगे वहाँ बैठेंगे फिर क्या होता है देखा जाएगा जो होगा देखा जाएगा तो असां उन ते लबेक कई हुन पोइ ज़ाहिर आहे असां मिंट ते हिकिड़े तरफ़ सां सलाह में ज़रूरु हुआसीं त रूट कहिड़ा इख़्तियार कया वञनि कहिड़ी सूरत हाल हुजे ऐं इन में इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त सिंध जूं जेके मजमूई पार्टियूं ऐं उन खां सवाइ सिंध जा जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि ॿिया आहिनि उन सभु इवन असांजूं भेणूं अदड़ियूं उन्हनि जो किथे ज़िक्र नथो थिए या आउं सम्झां थो उन्हनि सां ज़्यादती आहे मिसाल तौर ते 3-4 दफ़ा इरफाना मला वारा अमर सिंधू वारा ऐं राबिया मेमन साहिबा वारा ख़ुदि जेका आहे सा शाह साहिबा राइटर आहे जेका साईं नूरुल हुदा शाह साहिबा इहे या उते जूं आम लेडीज़ जेके असांजूं भेणूं असांजूं अमड़ूं उहे जेके शरीक थियूं जंहिं तरीक़े सां उन्हनि उन में पंहिंजी शिरकत कई असां सम्झूं था त इहा असां उन्हनि सां ज़्यादती कंदासीं त सिर्फ़ु ई का मर्दनि जी तहरीक हुई या उन में सिर्फ़ु हिकिड़ो मेल पे शरीक थिया ईअं न हो हिन में आउं सम्झां थो असांजे अदड़ियनि ऐं भेणियुनि जो कलीदी किरदारु हो ऐं उन्हनि मानियूं ठाहे पे मोकिलियूं सॼो माहौल पे ठाहियो पोइ जॾहिं उते असां हितां खां निकितासीं त हैदराबाद में जेको वाम वेलकम थियो ज़ाहिर आहे उन में बि असांजो कलीदी किरदारु हो किथे न किथे असां फ़क़ीरनि जो थोरो घणो हिसो शामिलु हूंदो ऐं आउं सम्झां थो त उते पहिरीं ॾिसो कैंप जेका बि आहे असांजी डिस्ट्रिक्ट बार जी कैंप न हुई ऐं माण्हुनि खे चवण में को हर्ज न आहे उहा पहिरीं जेका कैंप हुई वेलकम जी उहा जान मोहम्मद जुड़ेजे ऐं जेको आहे सो उन सां गॾु नसीर समूह साहिबु असांजो वकील साहिबु उहो ऐं उन खां पोइ डॉक्टर कादिर मुंशी साहिबु वारनि उहा पहिरीं कैंप आई जंहिं ते वेलकम थियो पोइ सभु अची विया पोइ डिस्ट्रिक्ट बि पंहिंजी कैंप आई लेकिन उन इहे हिकिड़ियूं शयूं वधंदियूं वियूं ऐं सभिनी वाम वेलकम कयो हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कैसे हैं जी अल्लाह का शुक्र कौन और कहाँ से जनाब बात कर रहे हैं जी मुदस्सर जी बात कर रहा हूँ सरगोदा से सरगोदा से मुदस्सर भाई क्या कहना चाहेंगे यही कहना चाहूंगा जी बहुत अच्छी मौसीकी आप सुना रहे हैं बहुत मजा आ रहा है हम सुन रहे हैं देखकर बैठकर बहुत शौक से आपका प्रोग्राम पहले भी देखते हैं आप अब भी देख रहे हैं बहुत शुक्रिया आप अप्रिशिएट करते हैं आप पसंद करते हैं यही आपकी मोहब्बत जो होनी चाहिए सरगोदा मां कॉल आई बहुत शुक्रिया मुदस्सर भाई जी के भी साहब ओवर टू यू जी सो कैंप लॻल हुयूं तव्हां ॿुधायो त ॾिसो उन खां पोइ वाम वेलकम थियो
वड़ा हिसाब जो ऐं ज़ाहिर आहे असां उन सां गॾु पोइ इहो सॼी राति माण्हू 5 माना 6 बजे खां माण्हुनि इंतज़ारु कयो सुबुह 6 बजे ताईं बि माण्हू रोडनि ते बीठल हुआ ऐं इहा वॾी ॻाल्हि हुई सॼी राति को वेही इंतज़ारु करे उन में असांजूं भेणूं बि हुजनि असांजे माना निढड़ा मासूम ॿार हुजनि सिंध ॼण ते हिकिड़ी पलटिजी पई ऐं उहा जॾहिं सिंध पलटिजी पई उन में वरी हिकिड़ो ॿियो सबबु आहे ऐं सम्झां थो ॾिसो असांजे दोस्तनि खे थोरो सोचणो पवंदो पॉलिटिकल पार्टीज़ खे वकीलनि हिन वकीलनि जे इन मुआरे लॉन्ग मार्च खां पहिरीं जेको कराची खणी वियासीं साईं मुराद शाह वारा हुजनि ॿिया हुजनि हुननि जो बयानु हुयो कैनाल किथे आहिनि सही ॻाल्हि आहे कहिड़ो आहे कैनाल त आहिनि ई कोन की हीअ त ग़लति ॻाल्हियूं पिया कनि हले किथे कहिड़ी दुनिया जा माण्हू आहिनि कहिड़ी दुनिया में था रहनि कैनालनि जी त का ॻाल्हि ई कान्हे हीअ किथां जी अची ॻाल्हाई अथऊं इहे ई ॻाल्हियूं हुयूं न लेकिन जॾहिं पहिरियों लॉन्ग मार्च थियो उते ऐं पोइ उते लॉन्ग मार्च खां पोइ ही ऑफेंसिव खां डिफेंसिव साइड ते अची विया मुंहिंजो वाक़ई कैनाल आहिनि न ठहणु घुरिजनि असीं बि इहो था चऊं ऐं असां बि इन ॻाल्हि ते माना टोटली यू टर्न ऐं सम्झां थो त उन में इहो त माण्हुनि खे इहो ज़रूरु हो त जेके वकील क़यादत आहे वकला क़यादत आहे उन जे सबबु 2007 जी तहरीक हुई चौधरी इफ्तिखार वारी उहे कामयाबी वठी चुका त हुननि ॾिठो त वकील जेके आहिनि उहे वकील ई असांजो भरजलो थी सघनि था ऐं वकील ई लीड करे सघनि था उन सां हिकिड़ो त सिक्योरिटी जो मसइलो असांजो हरूभरू न थींदो ऐं असां सम्झूं था त वकीलनि ते एतमाद कयो माण्हुनि ऐं हिकिड़ो त एतमाद वकीलनि जे हुजण सां 2 फ़ाइदा पिया हिकिड़ो वकीलनि ते माण्हुनि एतमाद कयो पहिरीं क़यादत हुई वकीलनि जी ईअं सिंध जी का तहरीक लीड करे ॿी ॻाल्हि इहा हुई त पार्टियूं ज़ाहिर हर पार्टी जो पंहिंजो झंडो पंहिंजो नज़रियो पंहिंजो स्लोगन त पार्टीज़ बि कंफर्टेबल ज़ोन में अची वियूं त उहे वकीलनि सां त हर माण्हू बीहण लाइ तयारु हो जेकॾहिं ॾिसो न पार्टी का बि हिकिड़ी हुजे हा उहा केॾी बि ताक़तवर हुजे हा उहा जेकॾहिं बीहे हा साम्हूं त पोइ शायदि ॿी पार्टी वरी थोरो बैकअप ते हुजे हा त हाणे फलानी पार्टी जो प्रोग्राम न्यूज़ ब्रेक आहे पहिरीं न्यूज़ ॿुधूं था हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में मूंखे लॻे पियो अॼु जो प्रोग्राम ॾाढो इंट्रस्टिंग हूंदो हर ॾिसंदड़ जे लाइ छो त 12 ॾींहं पोयां जेके उहे गुज़रिया प्रोटेस्ट जा हर ॾींहं ते हिन मंच ते ॻाल्हि कईसीं ऐं हर ॾींहं ते कोशिशि कईसीं त सभिनीनि खे अप टू डेट रखूं ऐं के बि साहब पाण बि पोयां प्रोग्राम में असां सां फ़ोन कॉल जे थ्रू कनेक्ट थिया हुया एतिरे माना हेक्टिक हिकिड़े स्केजुअल ऐं स्केजुअल त सॼो उहो डिस्ट्रॉय थी चुको पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि थ्रेड्स में रहणु एतिरनि माण्हुनि जे विच में रहणु एतिरियूं ज़िम्मेदारियूं उन खां पोइ टाइम ॾियणु त यकीनन इहो असांजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ बि हुयो अॼु जे प्रोग्राम में पाण जनाब तशरीफ़ फरमा आहिनि तव्हां खां ज़रूरु असां पुछणु चाहींदासीं त हर मकतब फ़िक्र जो माण्हू शरीक थियो छा किथे इहो तव्हांजो सबकॉन्शियसली माइंड में हुयो त असांजी सिंध असांखे ईअं वार्मली वेलकम कंदी हर माण्हू ईंदो ऐं कोई टेंशन न हूंदो मानीअ जो सुम्हण जो अॻियां ताईं मामलात खे पहुचाइण जो को जेको आहे सो ज़हन में को टेंशन न हूंदो अदी मानी वारनि पासनि ते त मूं कोन सोचियो या उन्हनि सहूलियतनि जे हिसाब सां जो तव्हां सां ग़लति बयानी कजे पर सिंध मां मोट जी कम अज़ कम मूंखे उमेदु हुई कंहिं ॿिए माण्हू खे हुई न हुई कंहिं वकील खे हुई न हुई कंहिं लीडर खे हुई न हुई पर मूंखे 110% यकीन हो त इहा शइ ईअं ई थींदी बल्कि इन खां अञा वॾी का सूरत हाल इख़्तियार करे सघे थी ऐं तव्हां ॾिठो वाक़ई इन खां वधीक जेकॾहिं छेड़ाखानी थी आहे इन कैंप सां पहिरें ॾींहुं जीअं उन कैंप ते फायरिंग कई वई ऐं उन फायरिंग खां पोइ तव्हां ॾिठो त माण्हू मल्टीप्लाए थियणु शुरू थी विया जेकॾहिं इन कैंप सां को बि थोरी बि छेड़ाखानी थी वञे हा त पोइ शायदि शयूं असांजे बि कंट्रोल खां ॿाहिरि हलियूं वञनि हा बिल्कुलु के बि सभु हिकिड़ी शइ जेका ॿी असां ॾिठीसीं त इन्हनि ज़िलनि खे असां चवंदा आहियूं त यार बदमनी जी बाहि में ॿरनि था धाड़ेल कल्चर आहे उते ई आहे
ही लखनि जी तादाद में कंटेनर बीठा हुआ, कॾहिं का फुर न थी 12 ॾींहंनि में, को कंहिंखां न फुर थी, न धाड़ो लॻो, न कंहिं ड्राइवर खे अगवा कयो वियो, न कंहिंखां सामान फुरियो, न को शीशो टुटो। इहो कीअं मामिलो थियो, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ॾिसो हिते बि धरणो लॻो पियो आहे बबड़ले में, होॾां देड़ा मोड़ ते जेको उते निज जेको चवंदा आहिनि त बाबा हिते आहे इहो धाड़ेलनि जो इलाइक़ो, उन खां पोइ वरी सखर खां यको पनियाकिल ताईं कंटेनर जो कंटेनर, हेॾां काज़ी अहमद ताईं कंटेनर, लखनि जी तादाद में कंटेनर बीठा आहिनि, बसूं बीठियूं आहिनि, का मतिलबु त को मिसहैप न, का बदमनी न, का सिंगल। तव्हांखे मज़े जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांखे मुख़्तलिफ़ कचे जे माण्हुनि जा बि मैसेजिस ट्रेवल्ड थिया, कचे जा माण्हू इट मीन्स धाड़ेलनि जा, उन्हनि जा मैसेज ट्रेवल्ड थिया त असीं बि त आख़िर सिंधी आहियूं, असां बि सिंध में था रहूं, असांखे बि सिंध सां ओतिरी मोहबत आहे। अड़े बाबा पोइ हीअ ज़ुल्म छो था करियो, भला इहो ज़ुल्म न करियो, ॻाल्हि ॿुधो न, ज़्यातियूं न थियणु घुरिजनि। बहरहाल हर माण्हू जो पंहिंजो आहे, लेकिन इन विच में आउं सम्झां थो सवाइ इन जे कि शायदि कंहिंजा थोरा घणा मोबाइल्स मिसिंग थिया हुजनि, पर्स निकिता हुजनि, या पोइ उन जे पोयां केरु हो छा हो उहा अलॻि शइ आहे, पर मेजर क़िस्म जो का बि कंहिंखे तकलीफ़ न आई। ऐं जेके बि उते गाॾियूं बीठियूं हुयूं उहे तमामु सिक्योर्ड बीठियूं। हा, गर्मी वधी वई, उन जे करे को तव्हांखे ख़बर आहे कोयले में सल्फर हूंदो आहे, ऐं उन जे करे कोयले खे बाहि लॻण जे अंदेशे जे करे उन्हनि कोयलो लाथो, बाक़ी ॿी कंहिं शइ खे कुझु बि न थियो। ऐं कंहिं हर माण्हू पाण खे सिक्योर्ड फील पे कयो, हर माण्हू धरणे में पंहिंजे घर ॼण त घर में मौजूदु हुयो। के बि साहब तव्हां 12 ॾींहं वेठा हिन ते, जी जी जी, जेको तव्हांखे नोटिफिकेशन इन जो जंहिंजो तव्हांजो मुतालबो हुयो त असांखे केनाल नामंज़ूर ऐं केनाल रद्द थियण जो नोटिफिकेशन मिले, उहो तव्हां पढ़ियो आहे, तव्हां सम्झो था त इहो मामिलो मुस्तक़िल तौर ते रद्द थी वियो आहे या अञा को लॉलीपॉप ॾिनो वियो आहे? ॾिसो, असां नथा सम्झूं त इहो को लॉलीपॉप आहे, शयूं डिस्पोज़ड ऑफ थींदियूं आहिनि, पर उन जा तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। को माण्हू, हर माण्हू सियासत करे थो लफ़्ज़नि में, उहो चए सचल साहिब जो जहिड़े लफ़्ज़ां में चढ़िए से इश्क दी चाढ़ी मुर न चढ़िए। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त लफ़्ज़नि जे कढकाए पवंदासीं त कुझु स्टेट वटि इहो इख़्तियार आहे, भला लिखी बि ॾे ता हयात असां हिननि केनालनि खे दफ़न करे छॾियो, छा उहा ॿिए ॾींहुं जेका गवर्नमेंट आहे वरी ॿियो नोटिफिकेशन नथी इशू करे सघे? करे सघे थी, लेकिन हिकिड़ियुनि शयुनि जी मोरल अथॉरिटी हूंदी आहे। मोरल अथॉरिटी इहा आहे त सिंध जे तमामु माण्हुनि हिन शइ खे दफ़न करे छॾियो, रद्द करे छॾियो, ऐं ॾिसो हीउ मुल्क असांजो मुल्क आहे। ईअं न आहे त असीं सिंध सां मोहबत कयूं था, तमामु घणी कयूं था, त को पाकिस्तान सां असांखे नफ़रत आहे या पाकिस्तान सां असीं मोहबत नथा करियूं। पाकिस्तान असांजो मुल्क आहे, पाकिस्तान असांजी सुञाणप आहे। हल ॿुधो, असां त पाकिस्तान खे चाहियूं था त हिकिड़ी ख़ुशहाल रियासत हुजे, जंहिंमें नंढियुनि वॾियुनि क़ौमनि जा पंहिंजा हक़ हुजनि, इदारा ख़ुशि पंहिंजे पंहिंजे डायनेमिक्स में कमु कनि, बराबरी सरासरी जे बुनियाद ते जेको आहे सो कुझु न हुजण खां कुझु हुजणु तमामु बहितर हूंदो आहे। अच्छा, के बि साहब तव्हां इहो बि असां पुछंदासीं त तव्हांजो ॿियो मुतालबो कॉर्पोरेट फार्मिंग जो हुयो, ऐं उन मामले ते कीअं तव्हां पंहिंजो मौक़िफ़ रखंदो सुबुह में? कॉर्पोरेट फार्मिंग तव्हां 4 मुतालबा खणी वियो, तव्हां 26 आइनी तरमीम बि खणी वियो, उन खां पोइ मूंखे ॿुधायो त सिर्फ़ु हिकिड़े मुतालबे ते तव्हां वञी वरी घर वापसि अची विया, बाक़ी 3 मुतालबनि जो छा थियो? ॾिसो, अर्ज़ु ॿुधायां थो त उते उन ॾींहुं आउं सम्झां थो इहा पीपल्स पार्टी जे दोस्तनि वॾी सियाती कई आहे सिंध जे माण्हुनि सां, या तव्हांजे तवसल सां ऐं चैनल जे हिसाब सां। जॾहिं फेडरेशन एक्सेप्ट कयो ऐं कैनाल ख़तमु थी विया त पोइ हाणे जशन थियणो हो। सिंधी क़ौम खे पहिरियों दफ़ो का जीत मिली हुई, हुन ताक़त पंहिंजी जो ताक़त पे ॾिठी त भई असांजी का हैसियत आहे, का इज़त आहे, असां जेको स्लोगन हणूं था उनखे असांजी स्टेट मञे थी। इवन ख़ुदि पाकिस्तान जी बि भलाई में इहा शइ हुजी त जेकॾहिं उन्हनि जो सॼी सिंध में जशन थी आहे त भई पाकिस्तान बि इज़त ॾिए थो ऐं उन्हनि क़ौमनि जी ॻाल्हि ॿुधे थो, ऐं उहो बैक थियो आहे पंहिंजे पॉलिसीज़ तां। उन में असांजे पीपल्स पार्टी जे दोस्तनि जो ॾाढो कलीदी ख़राबु क़िस्म जो चओ या जेको बि किरदारु रहियो, सॼी राति मीटिंग वठां आमिर भाई खे मुंझाए रखणु, बाबा हाणे हीअं थींदो, हाणे हूं थींदो, कॉर्पोरेट फार्मिंग उहा केॾां वई, तव्हां सिंध जूं ज़मीनूं हीअं करे छॾियूं। नेठि आख़िर में आउं इंटर थियुसि, छो जो आउं चूंडियल नुमाइंदो न हुउसि, आख़िर में इंटर थियुसि। मुंहिंजो बाबा तव्हां जेके पीपल्स पार्टी जा जोधा वकील वेठा आहियो, हाणे फेडरेशन पंहिंजो मसइलो कयो हल,
हाणे छो न ईअं करियूं जो तव्हांजी सरबराही में CM हाउस जो घेराव करियूं, बनियूं त उहे लिखियो पिया ॾीन, उते हमरा करंट ई छॾे विया। चऊं बाबा साईं कंहिं बि साहिब खे कढो, बसि फ़ैसिलो करे था वठूं, ही था करियूं। पोइ बाद में वरी तव्हां ॾिठो त पीपल्स पार्टी खे कोशिशि कई वई क्रेडिट ॾियण जी, जंहिंमें ज़िया लंजार साहिब जो न को अचे न को वञे, न ॾींहुं न राति, न कुझु, न वास्तो न ताल्लुक उनखे मोकिलियूं। उनई अची निकितो साईं सखर में वकील साहिबनि वॾियूं अजरकूं ॿिपुड़ियूं अजरकूं ठाहे रखियूं, साईं अचे त सलामी अची करियूं था, ऐं आख़िर में हे गुलनि जा हार पाराए चऊं त बाबा इहे कैनाल सॼा रद्द कराए छॾिया। सिंधी क़ौम न, सिंध जूं घणघुर पार्टियूं न, मिसाल जंहिंमें वॾियूं वॾियूं पार्टियूं बि शामिल हुयूं, PTI शामिल हुई, ख़ुदि जेका मौलाना फज़लुर रहमान साहिब जी पार्टी शामिल हुई, ॿिए सॼियूं सिंध परस्त जमातूं शामिल हुयूं। जी 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 ॻाल्हि कयूं तव्हां जे लाइ चयो त न तव्हां ॿाहिरि जा उहिदेदार आहियो, हींअर बि तव्हां हाई कोर्ट जे प्रेसिडेंट जी इलेक्शन हाराए छॾी, के बि लगारी ते छा ॻाल्हायूं? ज़रा ख़ुदि ज़िया लंजार साहिब जो इहो तव्हांजे बारे में टाइटल अची वञण ऐं उन खां पोइ उनखे फेस करणु, मतिलबु त ज़ाहिर तव्हां हसन दरसे जो हिकिड़ो बैत जूं ॿ लाइनूं आहिनि। जी जी, मां पट खे विछाए वेढ़े सघां थो, वेढ़े वरी विछाए सघां थो, मिटीअ मां हर माण्हू मेड़े सघां थो। आउं चवंदो ख़ुदा जे वास्ते कुझु तव्हां सोचो, जीअं तव्हां मुतालबनि जी ॻाल्हि कई, 6वीं आइनी तरमीम, 6वीं आइनी तरमीम तव्हां छा था सम्झो? जेकॾहिं को ट्रेन मार्च थी पियो ऐं उहो पंजाब ताईं हलियो वियो ऐं पंजाब में उहो वॾो मसइलो आहे 6वीं आइनी तरमीम, सभु बारूं उन सां गॾु बीठियूं आहिनि, उन जूं मुख़ालिफ़तियूं बीठियूं आहिनि, पोइ तव्हां किथे बीहंदो? तव्हां ईअं न करियो, इहे मामलात इहे पीका एक्ट आहे, तव्हां माण्हुनि जी ज़बान बंदि करे छॾी आहे, तालाबंदी आहे। ॻाल्हि इहा आहे त मुल्क खे हिकिड़े माना उन डायनामिक्स ते हलाइजे। असां चवंदा त जिते हर माण्हू जी ऑनर हुजे, रेस्पेक्ट हुजे, ऐं हर माण्हू फील करे त आउं हिन मुल्क में सिक्योर्ड आहियां, मुंहिंजा हक़ सिक्योर्ड आहिनि। कारखाने में रहिया पिया आहियो तव्हां, आमिर नवाज़, इहो भला जाइ कीअं सिलेक्ट कई? ॿियूं बि उते उताकूं उताकूं वॾियूं हुयूं, सफ़ा ईअं बर्फ़ जो कारखानो न, उते का चङी का नज़र न पे आई, त इहो कीअं मामिलो थियो? ॾिसो या ओचितो इहो हादसाती तौर ते थी वियो त भला न, उहो इहो त असांजो दोस्त आहे पंहिंजो अकमल जखराणी साहिबु, एडवोकेट आहे, यंग लॉयर्स आहे, ऐं आउं सम्झां थो अकमल ऐं श्रीचंद जो जेकॾहिं आउं न करियां ऐं अशरफ समय साहिब जो ज़िक्र न कयां ऐं अशरफ समय जे ज़फ़र जो ऐं आमिर लिगारी इन्हनि जो ज़िक्र न करियां त इहो नामुमकिन आहे। केहर अंसारी जो ज़िक्र न करियां ऐं धणी में सोलंगी जो ज़िक्र न कयां, साईं मोर शाह जो ज़िक्र न कयूं, ॻाल्हि ॿुधाए इहो माना ज़्यादती थींदी। इहे अहिड़ा किरदार हुआ पोयां जिन आउं सम्झां थो हिन सॼे में बचल नारे जो साहिबु आहे ऐं या अरादीन साहिबु आहे, उहे इन्हनि माण्हुनि जो जेको हिकिड़ो मुनज़म तरीक़े सां हिकिड़ो, या जेको आहे सो इहो पंहिंजो सफ़दर साहिब जो जेको भाइटो आहे मौज़म, उनजो अब्बासी साहिब वारनि जो ज़िक्र न थिए त इहो त माना नामुमकिन। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त कारखाने में असांखे इहो कारखानो पोइ दोस्तनि जी मार्फत मिली वियो, पोइ असां उते रहियासीं। जॾहिं कारखाने में रहियासीं त कारखानो जो ॿ टे फ़ाइदा असांखे। हिकिड़ो फ़ाइदो इहो त धरणो असांजी घटी थियो, पर अञा धरणे खां थोरो फ़ासिलो हो। पोइ वड़ाई साहिब खे मूं न ॿुधायो त इन ॻाल्हि जो, पर मूं पोइते कैंपूं लॻाराए छॾियूं। आहिस्ते आहिस्ते पोइते कैंपूं लॻाराईंदे असां घर ताईं कैंपनि खे खणी आयोसीं। दैट वॉज द स्ट्रेटजी, मुंहिंजी पंहिंजी स्ट्रेटजी हुई त सुभाणे जेकॾहिं असां ते अलाह न करे को क्रैक डाउन थिए त पोइ असां हिकिड़े चओ तरफ़ ॻोठ वांगुरु हिकिड़े घरनि में हुजूं त पोइ एॾी मज़ाहिमत थी पवे सिंध में जो पोइ हिननि जे कंट्रोल खां शयूं ॿाहिरि हुजनि। ब्रेकडाउन जी तव्हां ॻाल्हि कई, कल्ह तव्हां जेको क्लिप बि ॾिठमि, तव्हां चयो पिए त स्टेज इहा ठही त जेकॾहिं तव्हांखे गिरफ़्तार कयो वञे थो वकील क़यादत खे, या वरी जेको आहे MPO त नज़रबंदि कयो वञे थो त इहा वरी क़यादत साईं ज़ैन छा संभालींदो? जी जी जी। ॿियो तव्हां कंहिंखे कंहिंखे चूंडियो हुयो, छा छा ट्रेजेडी? ॾिसो ॻाल्हि ॿुधायां थो, हिन सॼी तारीख़ में जी मूं चयो त पहिरीं कैंप जेका हुई असांखे वेलकम कयो, डॉक्टर कादिर मक्सी साहिब वारनि कयो, पोइ माण्हू जुड़ंदा विया, पर साईं ज़ैन शाह जो ॾाढो क़लीदी किरदारु हो, सीरियस किरदारु असांखे नज़र आयो ऐं तमामु हिन में सीरियस नज़र आयो। तंहिं करे
दोस्त या पार्टियूं हिक ॿिए सां उन्हनि जा जेके मामलात हुजनि पर असां ज़ाहिर आहे जेका ज़ैन शाह साहिब सां जेका मीटिंग थी 2-2.5 कलाक उन में जेके शयूं रियाज़ चांडिया साहिब सां मीटिंग थी इवन अली मादिल शेख साहिब सां उनजो बि कलीदी किरदारु आहिनि सॼे तहरीक में अली मादिल शेख साहिब खे बि इग्नोर नथो करे सघिजे इहे जेके ॿियूं नंढियूं वॾियूं तंज़ीमूं ऐं ख़ुदि मज़हबी तंज़ीमूं नंढियूं हुजनि वॾियूं हुजनि सिंध गण जा दोस्त हुजनि सोशलिस्ट उहे सभु शामिल हुआ डॉक्टर नियाज़ कालाणी साहिब जूं सलाहूं ऐं उन जूं ॻाल्हियूं उन जूं दानिशमंदी वारियूं ॻाल्हियूं उन खां मूं बि ज़रे ज़रे ते ज़ाहिरा सलाहूं पिए वरितूं डॉक्टर ज़ाबान छा करियूं असांखे केॾी महिल मुंझायो बीठा आहिनि त हिते धरणो न हुजे हेॾां वञो हेॾां वञो हेॾां वञो हुनजो चयो बाबा धरणो हिते ई सही आहे बसि पाणे ॻाल्हियूं मामला थींदा त इहे सभु शयूं जी सर हिकिड़ी वरी प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिं ॾींहुं धरणो ख़तमु पियो थियो तव्हां चयो त बाबा आमिर नवाज़ वड़ाए जेको आहे हाईजेक लॻो पियो आहे उनखे यरगमाल कयो वेठा आहिनि केतिरनि इन्हनि 12 ॾींहंनि में घणा दफ़ा तव्हांखे मतिलबु त ईअं हाईजेक कयो वियो या मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु या डिफरेंट थ्रेड्स जेके आहिनि उन्हनि खे जेकॾहिं तव्हां थोरो एक्सप्लेन करे सघो जी जी ॾिसो आउं सम्झां थो त आमिर वड़ाए साहिब जे ख़िलाफ़ पहिरें ॾींहं खां कॉन्स्पिरेसियूं शुरू थी वियूं जेके मूं ॾिठियूं पिए हिकिड़ो त इहो त आमिर नवाज़ वड़ाए जी जेका क़यादत आहे उहा स्ट्रांग माण्हू हो ताक़त वारो माण्हू हो बीहण वारो माण्हू हो असांजो ख़्यालु मुंहिंजो इहो हो त आमिर नवाज़ ई इन खे लीड करे असीं सभु उन जा सिपाही थी वियूं इन खे अपार्ट के बिलेगारी छा आहे छा न आहे उहिदेदार रहियो आहे हुन खां उमिरि में वॾो आहे या तहरीक शुरूआत असां कई आहे पर हाणे आमिर जॾहिं अची वियो आहे अॻियां त आमिर खे ई लीड करणु घुरिजे ऐं इमामत वारो उनखे जेको आहे उहो ॾिनो वञे एज़ ए तहरीक जो इमाम पर कुझु दुरियनि जो ख़्यालु इहो हो त इन क़यादत खे रिप्लेस कयो वञे अहिड़ी क़यादत सां जेका प्रो पीपल्स पार्टी हुजे त जीअं अल्टीमेटली उहो क्रेडिट वञी पीपल्स पार्टी जे हुन में सम्झो झोली में किरे ऐं जेका मूंखे मूंखे एक्सेप्टेबल न हुई ठीकु आहे न त भई सिंधी माण्हू सिंध जा घणघुरिया दोस्त उन्हनि एॾो वॾो कलीदी किरदारु अदा कयो आहे उते जहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॿुधायां थो यकीन मञो खैरपुर ज़िलो तव्हां सम्झो था पीर साहिब पागारे जो गढ़ आहे ठीकु आहे न जंहिं तरीक़े सां सदरुद्दीन शाह साहिब वारनि जो उते रोल रहियो आहे किरदारु रहियो आहे महिमान नवाज़ी रही आहे 2-2, 3-3, 4-4 हज़ार माण्हुनि जूं मानियूं हू सभु मामलात सभिनी जो रहियो आहे अलीम आदिल शेख साहिब जो को घटि किरदारु न आहे ईअं वरी जेकॾहिं मौलाना राशिद वारनि जो हुजे सभिनी जो हुजे ॻाल्हि ॿुधो न ॿियनि पार्टियुनि जो हुजे ख़ुदि आरिसर साहिब जे ग्रुप जो हुजे गाढ़नि झंडा ॾिसो गाढ़नि झंडनि जो जेसीं ताईं तालुक आहे सुम्हंदा उहे हुआ रहंदा उहे हुआ प्रोटेक्शन उहे कंदा जज़्बो उन्हनि में हो कलाम उन्हनि जा सिस्टम उन्हनि जो त असां सम्झूं था त हिकिड़ो सॼो गुलदस्तो अच्छा के बि साहिब तव्हां सम्झो था त सिंध जे वेसा घातनि जी लिस्ट तमामु वॾी आहे या इन फ्यूचर जेकॾहिं को वार थिए थो त सिंध हिन तरह ई जुड़ी वेंदी छो त हीअ ॾाढो बहितरीनु हिकिड़ो दुनिया ताईं मैसेज पहुतो आहे त सिंध हिकु आहे सिंध यूनाइटेड आहे ॾिसो सिंध हिकु आहे हिन में को शक कोन्हे पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु मायास कुन ज़रूरु आहे उते जिते असां जहिड़ा माण्हू कमु कनि था उन्हनि लाइ वॾियूं रुकावटूं बि आहिनि उते असां वटि अंदरूनी गदार बि वॾा आहिनि जेके पंहिंजो मोटिव खणी नंढड़े वक़्तु सही जो थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे नाज़रीन काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में सभिनी ॾिसंदड़नि खे वीहर भलीकार चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं अॼु जो प्रोग्राम यकीनन ॾाढो तारीख़ी ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम अवां ताईं पहुतो आहे वक़्तु जल्दी गुज़रंदो पियो वञे असां चऊं पिया त अञा हिकिड़ो ॿियो कलाक मिलंदो वञे तव्हां इहा बिल्कुलु सही ॻाल्हि चई आहे जॾहिं उहो मेमोरेबल हिकिड़ो प्रोग्राम ठहंदो आहे न त पोइ ईअं लॻंदो आहे वक़्त जूं घणियूं बिल्कुलु बि घटि थींदियूं वञनि थियूं घणी इजाज़त कोन थी ॾियनि सो केवी लगाई साहिबु शॉर्टली तव्हां प्लीज़ बयानु कजो त सिंध जे वीसा घातनि जी एॾी वॾी लिस्ट उन खां पोइ सिंध जो हिकु थियणु अॻियां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं वक़्त जो फेरो फिरे थो त काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सिंधी माण्हुनि खे सिंधी क़ौम खे फेस करणियूं पवनि थियूं जी बिल्कुलु आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुसि त जेका अंदरि मूं सूरत हाल ॾिठी माण्हू खे चवणु घुरिजे उन में हिकिड़े पासे आमिर नवाज़ वड़ाए साहिबु हो अशरफ समूह साहिबु हो
आउन सां गॾु मूं सां मूं ॾिठो ऐं जीअं असांजो जामशोरो बार जो सदर फ़हीम उनड़ साहिबु हो या जनरल सेक्रेटरी वदीन बार जो पंवर साहिबु हो, हाल ॿुधो न अमीर आज़ाद पंवर साहिबु हो, या मीरपुर ख़ासि जो जेको सदर हुयो पंहिंजो मीर साहिबु मीर टालपुर साहिबु, इन्हनि जो ॾाढो पॉज़िटिव हिकिड़ो रवैयो रहियो न। पोइ इंसानु आहे कॾहिं पंहिंजा आइडियाज़ कुझु ग़लति बि ॾिए थो सही बि ॾिए थो, या जुमन सतो साहिबु खैरपुर बार जो जनरल सेक्रेटरी, जमाल नासिर बुलो साहिबु, इन्हनि जो हिकिड़ो ॾाढो पॉज़िटिव किरदारु ऐं उन्हनि जो बि इहो ख़्यालु हो जेसीं ताईं मूं सम्झो त उन्हनि सम्झो त हीअ सॼी गॾियल जदोजहद हुजे, पर ठीकु आहे आमिर साहिब जे लीड करे पियो, फ़ैसिला करे पियो, त उहे पॉज़िटिव फ़ैसिला आहिनि, भले करे, असां वरी साॻी सोच हुई। पर ॿिए पासे हिकिड़ी पीपल्स पार्टी जी टीम हुई ऐं आउं सम्झां थो उन में बि आउं जंहिंमें असांजो जेको आहे सो मथे ज़िया लंजार साहिबु, हेठि जेको आहे सो अयास तुनियो साहिबु ऐं उन खां सवाइ यासिर अरफात शर साहिबु ऐं कुर्बान मलाणू साहिबु ऐं आउं सम्झां थो त सरफराज़ मेतलो साहिबु, जिन खे ख़ुदि पीपल्स पार्टी बि हुन कयो त भई हीअ असांजा माण्हू आहिनि ऐं असां खटराया आहिनि, ख़ुदि ख़ुर्शी शाह वारनि ॿियनि टिनि सभिनी चयो। असां चऊं था त उहे बि असांजा दोस्त आहिनि, ॾिसो सीनियर दोस्त आहिनि, असां ते उन्हनि जो एतिराम करणु वकील आहिनि, असांजा भाउर आहिनि, असां ज़ाहिर आहे हिकिड़े कारे कोर्ट में आहियूं, मूं खां वधीक सीनियर आहिनि, ऐं उन्हनि जो एतिराम कयां थो, इज़त कयां थो, पर उन्हनि जो हिकिड़ो ॾुखाईंदड़ अमल ज़रूरु आहे, किथे न किथे मुंहिंजे सीने में उहो लॻो पियो आहे त भई कंहिं तरीक़े सां बि इहो सॼो क्रेडिट रोमाल में वेड़े पीपल्स पार्टी जी झोली में उछलाइजे त पीपल्स पार्टी सॼो कमाल कयो आहे। इहो आउं सम्झां थो सिंध जे माण्हुनि सां हे असांजे दोस्तनि उन्हनि ज़्यादती कई आहे, हिकिड़ी इहा, ॿी जशन न करणु ॾियण लाइ कोशिशि करणु, बाबा आख़िरी ॾींहुं जॾहिं फ़ैसिलो थी वियो, नोटिफिकेशन अची वियो, शयूं थी वियूं हुयूं, त तव्हां सॼी सिंध खे हिकिड़ी जीत जी ख़ुशी ॾेई तव्हांखे मोकिलिणो हो, सॼी राति मीटिंगूं करणु, हीअ करणु उहो करणु, आउं सम्झां थो उन में। ऐं टी जेका लॉबी हुई उन्हनि जो हाणे नालो नथो वठणु चाहियां, उन्हनि जो वरी अजीब मामिलो, मूंखे त ॻाल्हि आख़िर ताईं सम्झ में न आई, जॾहिं फेडरेशन जो मसइलो हल थी वियो आहे, उन्हनि चयो सिंध बॉर्डर ते वेठा हुजो, सिंध पंजाब बॉर्डर ते, छो वेठा हुजूं, जॾहिं हाणे असांजो फेडरेशन सां मसइलो ई न रहियो आहे, कॉर्पोरेट लैंड प्योर जेको आहे उहा लिखी थी ॾे सिंध गवर्नमेंट, त हाणे जेका तहरीक हूंदी उहा उन जा डायनेमिक्स बि पंहिंजा हूंदा, उहा तहरीक हूंदी सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़, जेके ज़मीनूं लिखी पिया ॾियनि, तव्हां जेको आहे उन में नून लीग जो छा, ठीकु आहे उहे ज़रूरु उन जा पार्टनर्स हूंदा, उहे बेनिफिशरीज़ हूंदा, पर लिखी ॾियण वारा त तव्हीं आहियो न, तंहिं करे उन में बि असांखे कोशिशि कयो दोस्तनि त हिते जो हिते तव्हां पिया फिरो, तंहिं करे असां एटलीस्ट असां या असांजो लॾो उनजो शदीद मुखालिफ़ हो, कॉर्पोरेट फार्मिंग बि न थियणु घुरिजे, 6वीं आइनी तरमीम आउं सम्झां थो, जुडिशरी जो मुकमल ख़ात्मो कयो वियो आहे, आउं सम्झां थो, बीइंग अ लॉयर, बीइंग अ कॉन्स्टिट्यूशनल लॉयर, बीइंग अ क्रिमिनल साइड लॉयर, आउं सम्झां थो त इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी मुकमल ख़तमु आहे, पीका एक्ट ॾिसो, इज़हार जी आज़ादी लिखी पई आहे हिन में, इज़हार सॼी तॾहिं जॾहिं तव्हां मीडिया खे हिकिड़ी बोतल में बंदि करे छॾींदो, माण्हुनि जो आवाज़ केरु थींदो, महिरबानी इहे शयूं आहिनि। सही सही। अच्छा केबी साहब, वधीक त अॻियां वधणु ज़रूरु चाहींदासीं, पर हिन तरफ़ बि जेको आहे सो प्रोग्राम में मौजूदु आहिनि सिंगर्स, सो उन्हनि खे असां बिल्कुलु वक़्तु ॾींदासीं, छा ॿुधाईंदव हाणे वधीक? ससुई सड़ी सूरन जी अग ॾाढी हुई त ॾुखी, हिकु ॾेर ॾेई वियसि ॾोजरा बि त पुनल प्यास बुखी, रंध वठी राड़ियूं करे ससुई कीं न थकी, वञ तेज़ तेज़ तिखी
सुण चीज़ल की चरी थिया कया कार केडा जतन मुंह सजारी अल कया कार केडा जतन मुंह सजारी जिया की जग में आया दर्दन जे मारे जिया की जग में आया दर्दन जे मारे कया कार केडा जतन मुंह सजारी अल कया कार केडा जतन मुंह सजारी जिया की जे न्यो आया दर्दन जे मार जिया की जे न्यो आया दर्दन जे मारे ढेर डाढा करे ही चकर व्या डिंगा ढेर डाढा डिंगा ढेर डाढा करे ही चकर व्या मोता मुठिया जो वठी वर हलिया व्या यल मोता मुठिया जो वठी वर हलिया व्या अजो वजा दर में आए फिरे बारे अजो वजा दर में फिरे पाव बारे क्यार केडा जतन मुंह सजारी अल कया कार केडा जतन मुंह सजारी जिया की जे न्यो आया दर्दन जे मारे जिया की जे न्यो आया दर्दन जे मारे ओ यस मुसाफिर थी पुनल ता कुर्बान ओ यस मुसाफिर थी ओ यस मुसाफिर थी पुनल ता कुर्बान वेंदो सुकांत पोया वेंदो सुकांत पोया काहे के चमकुरानो यल वेंदो सुकांत पोया काहे के चमकुरानो बेनर हाण बपोर मामाया भैयण वारे बेनर हाण बपोर माया भैयण वारे कया कार केडा जतन मुंह सजारी कया कार केडा जतन मुंह सजारी क्या के जे न्यो आया दर्दन जे मारे जिया की जे न्यो आया दर्दन जे मारे आहे बचल सोलंगी इश्क बाह बेली आहे बचल सोलंगी आहे बचल सोलंगी
ज़बरदस्त, बेहतरीन बेहतरीन। अच्छा साईं जो वक़्तु थी वियो आहे, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, पहिरीं ब्रेक वठूं था, नंढिड़ो ब्रेक आहे। व्यूअर्स तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सुबुह मेहरान जो जेको प्रोग्राम हूंदो आहे हुनजो टाइम हिकिड़ो लिमिटेड, ज़ाहिर ॻाल्हि आहे प्रोग्राम आहे हिकिड़ो लिमिटेड टाइम हूंदो आहे, पर जॾहिं ख़ूबसूरत प्रोग्राम हूंदो आहे त लॻंदो आहे वक़्तु वाक़ई अञा सफ़ा घटि थींदो वञे पियो। के बि लगारी साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां पुछणु चाहींदासीं हर मकतब फ़िक्र जो माण्हू जॾहिं बबरलो धरणे में शरीक थिए पियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो पॉज़िटिव रोल हुयो, हिकिड़ो मुस्बत हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो अंदाज़ हुयो शरीक थियण जो। मुख़्तलिफ़ मामला, मुख़्तलिफ़ माण्हू, उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेको आहे सो पॉज़िटिव मुस्बत रवैया कीअं ॾिठा मां? ॾिसो मूंखे त ॾाढियूं कुझु अजीब शयूं नज़र आयूं। नंढड़ा ॿार आया, केजी जा ॿार आया, उन्हनि नियाणियुनि खे मूं रोईंदे ॾिठो मोहबत में। नंढड़ा मासूम ॿार उहे रोईंदा आया। यकीन करियो एतिरनि माण्हुनि खे जॾहिं उन्हनि जो ख़ुलूस, उन्हनि जी मोहबत ॾिसी उन्हनि खे वठी आया, तक़रीबन मां सम्झां थो 100 में उहे केजीस जा ॿार हुआ। केजी क्लास जा? हा केजी केजी ऐं नर्सरी जा ॿार हुआ। उहे रोईंदा आया। हिकिड़ी औरत जेका आहे उहा वड़ाए साहब वटि छोला पचाए खणी आई त मुंहिंजे घर में ॿिया कुझु न आहे, ऐं वड़ाए साहब आउं तव्हां लाइ छोला पचाए खणी आई आहियां, हीउ मुंहिंजो नज़रानो तव्हां क़बूल कयो। हल ॿुधाई एॾी वॾी मोहबत आहे। ऐं उन खां पोइ जी मिसाल तौर ते आउं तव्हांखे ॿुधायां, असांजा हुते जेके दोस्त शहीद थी विया आहिनि, शाणी बिरादरी जा छोकिरा, उहे अलाए किथां खां मानियूं खणी ईंदा, उहे दोस्तनि जी ख़िदमत करणु उन्हनि जी शहादत थी। पोइ असां हुते वियासीं ज़रख़वाई ते बि, लेकिन आउं सम्झां थो हिननि माण्हुनि जो हा हिकिड़ी जेका असांजी अमड़ आई, उन जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे कफ़न पाराए ऐं पेश कयो वड़ाए साहिब जे साम्हूं, ऐं असीं वेठा हुआसीं त अखियूं हुनजूं भरियल हुयूं, रोए पई। ऐं हुन चयो तव्हां हिकिड़ो नंढड़ो ॿारु खणी आई, 2 महीननि जो ॿारु हुजे हुन वटि, हुन चयो आउं चाहियां थी त हीउ ॿारु बि तव्हांजे मथां ऐं हिन तहरीक जे मथां क़ुर्बान करे छॾियां। त इहे अहिड़ियूं शयूं हुयूं जेके ख़ुदि असांजे अखियुनि में ॼण त लुड़क पिया अचनि त अहिड़नि सिंसियर माण्हुनि सां जेकॾहिं एॾी मोहबत हुजे, एॾी सिंसियरिटी हुजे, उन्हनि सां को माण्हू दगा करे या उन्हनि सां का ॿनबरी थिए त पोइ त असां सम्झूं था हैफ़ आहे उन माण्हू ते, त उन माण्हू जो केॾो वॾो दिलि हूंदो जेको अहिड़नि मोहबत कंदड़ माण्हुनि सां बि जेको आहे सो का वेसागती थिए। कल्ह 2 ॾींहंनि खां वठी ॾिसूं पिया जिन हिन तहरीक में, हिन धरणे में ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं पिया, चाहे उहे डॉक्टर हुजनि, चाहे उहे मानी पहुचाईंदड़ हुजनि, चाहे उहे मुख़्तलिफ़ तरीक़े सां ख़िदमतूं कंदा हुजनि, उन्हनि जे मथां 2-2 किलो चर्स जो केस, मंशियात जा केस, कूड़ा हिकिड़ा केस दाख़िल कया पिया वञनि, जेको आहे उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदव? इहो जेको पलांद में जेके हाणे केस दाख़िल थिया आहिनि, जेके इंतकामी कार्रवायूं थी रहियूं आहिनि हाणे हिन धरणे खां पोइ, त उन्हनि जो बचाव कीअं थींदो? इहो ई मामला कहिड़े पासे पिया वञनि हाणे? पहिरीं ॻाल्हि थी आहे, ॾिसो पहिरें ॾींहं खां वठी सखर खां वठी मूंखे चवनि था त तव्हां ज़िया साहब जा मुखालिफ़ आहियो, ज़िया लंजार साहब जा। हाणे ज़िया साहब किथे आहे? भई पुलिस सॼी तव्हांजे अंडर में आहे, मामला तुंहिंजे अंडर में आहिनि, तूं हिकिड़ो वकील माण्हू आहीं। ॻाल्हि ॿुधो, तव्हां जॾहिं ईअं कंदो हिकिड़े माण्हू खे ॻोल्हे, जेको माण्हू हुते एक्टिव रहियो आहे, हाणे मूं राति पोस्ट वेठे ॾिठी त उते जेको डॉक्टर मेडिकल कैंप में मूंखे ख़ुदि नुंहं में धकु लॻल हो, मूं वञी उन खां इलाजु करायो आहे, उन माण्हू खे तव्हां 2 किलो चर्स में चालान करे छॾियो आहे। जेको माण्हू कमिटेड 12 ॾींहं उते वेठो हुजे ऐं संद जी मोहबत में वेठो हुजे, तव्हां उनखे 2 किलो चर्स में चालान कराए छॾियो। ऐं सम्झां थो इहो सोचणो पवंदो, इवन उन्हनि वकीलनि खे बि सोचणो पवंदो जेके एॾो सजाए ताज पोशूं करे ज़िया साहब खे बार में वठी आया। हल ॿुधो न, हालांकि शफ़क़त रहीम साहब खे वाइस चेयरमैन खे त सलाम आहे, उन त चयो त आउं लाइसेंस सस्पेंड थो करियां, उहो ऐलान बि थियो। हल ॿुधो, हालांकि उहो पाण बि पीपल्स पार्टी जो सां सलाहियल माण्हू आहे, लेकिन असीं सलाम कयूं था शफ़क़त रहीम साहब खे। लेकिन हीउ कहिड़े क़िस्म जो रवैयो? हाणे उहे दोस्त पुछनि न, आउं चवां थो अयाज़ साहब खां, क़ुर्बान मलाणी साहब खां, मेतले साहब खां, उहे माण्हू कमेटियुनि में बि आहिनि, उहे पुछनि ज़िया साहब खां त हीउ छा पियो थिए सिंध जे माण्हू सां। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं तव्हां सां चवां, हीअ शइ हिते न रुकंदी,
ही जे सम्झनि था त धरणूं ख़तमु थी वियो मामलात रफ़ा दफ़ा था असांजी राति बि मीटिंग थी राति बि मुलाक़ात थी आहे असांजे सदरदीन शाह साहिब सां ॻाल्हि हीअ आहे तव्हां सिंध जे माण्हुनि खे दीवार सां लॻाईंदो सिंध जा माण्हू ख़ामोश न वेंदा ऐं सम्झां थो पहिरीं ज़्यादती हुई 47 फॉर्म ते ख़ामोश थी आहिनि वॾियुनि पार्टियुनि जूं जॾहिं तव्हांजो मैंडेट पुरिजी वियो त तव्हांखे त वेहणो ई न हो जॾहिं ज़्यादती थिए तव्हां सुम्ही रहंदो त पोइ तव्हां सां ॿी ज़्यादती थींदी महिरबानी बिल्कुलु अच्छा हाणे वरी कल्ह हिकिड़ी नई ख़बर आई आहे त गोरख जे पासे खां खरबें रुपयनि जो सोन ठाहियो आहे असांजी धरती ज़ाहिर माला माल आहे असांजी मिसाल हीअ त असां तहरीक में कामयाबु थी वियासीं नथा थियनि अॻियां तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदो अॻियां तव्हां कीअं था ॾिसो असां पंहिंजे वसीलनि जी कीअं मालिकी कयूं कीअं स्ट्रेटजी ठहे कहिड़ी क़यादत हुजे कहिड़ी प्लानिंग हुजे सर ॾिसो को पीपल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी पार्टी आहे असांखे असांखे उनखे ज़ाती शयुनि में न वठणु घुरिजे लेकिन जॾहिं उन तबाही कई आहे तबाही मिसाल तौर ते तव्हांखे ॿुधायां उन्हनि जी बि लीडिंग सुठा माण्हू बि हूंदा उन में ईअं कोन्हे त सभु माण्हू ख़राबु हूंदा लेकिन नशाइनि वारो कमु आहे जीअं माण्हू घर में नशाई न पैदा थी पवंदो आहे पोइ माना घर जा केॾी महिल थांव विकिणी छॾींदो केॾी महिल छा विकिणी छॾींदो केॾी महिल कंहिंजी गंदी पोती खणी विकिणी छॾींदो केॾी महिल कंहिंजा कपिड़ा विकिणी छॾींदो असां सां त ॾिसो ज़रदारी साहिब जी हुकूमत ईअं पई करे न सिंध जा टपण आहिनि सिंध जा सामान आहिनि सिंध जूं शयूं आहिनि केॾी महिल ॾिसूं था गोरखेल निकिरी वियो केॾी महिल चऊं था कोयलो हलियो वियो केॾी महिल ॾिसूं था कारूंजर हलियो वियो केॾी महिल कारपोरेट जे नाले ते बनी हली वई केॾी महिल ख़बर थी पवे 4 अरब रुपया आया हिन जा न न हीअ जेको रोड ठाहिण लाइ जेको आहे सो मोटरवे ठाहिण जा 4 अरब रुपया उहे हलिया विया उहो डी.सी. खाई वियो हाणे अहिड़े क़िस्म जी जॾहिं सूरत हाल हुजे एॾी बेड गवर्नेंस हुजे त आउं सम्झां थो जेके इदारा जेके कंसर्न आहिनि जेके मुल्क जो वाक़ई बहितरी चाहिनि था उन्हनि खे सीरियस थियणो पवंदो सोचणो पवंदो न त हीअ सूरत हाल न हली सघंदी चंद घड़ियूं आहिनि असां वटि जीअं पंहिंजी ज़ुबानी चयो त असांखे हिन क़यादत खे हिकु नए अंदाज़ में ॿीहर जोड़णो पवंदो असांजी सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि असांजे माण्हुनि ताईं पहुचनि ऐं अव्हां इहा बि ॻाल्हि पंहिंजी ज़ुबानी करे चुको त उते ॿ जॾहिं तव्हां मौजूदु हुयो त स्ट्रेटजी मेकर तव्हां हुयो चारो तरफ़ खां वेहण जॾहिं कोई हमिलो थिए थो वट एवर जेके बि असांखे ॾुखियाई दरपेश अचनि थियूं त उनखे उन तरह जेको आहे सो फेस करिणो आहे अपकमिंग इन फ्यूचर छा प्लान हूंदा छा स्ट्रेटजीज़ हूंदियूं त असां पंहिंजूं ज़मीनूं पंहिंजा कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके नथो ॿुधाए सघां पर लेकिन एटलीस्ट इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त आउं उन्हनि धुरियुनि खे जेके ज़्यादतियूं कंदड़ धुरियूं आहिनि जी उन्हनि खे आउं वान करणु थो चाहियां त तव्हां ईअं न सम्झो त ॿ धरणो हो ऐं ख़तमु थी वियो इहो न सम्झो इहा हिकिड़ी कामयाबी हुई हिकिड़ी तहरीक हुई जेका 12-13 ॾींहं जी हुई उनजो समर मिलियो असां खणी वापसि अची विया आहियूं जी हा माण्हू उहे ई साॻिया आहिनि शयूं उहे ई साॻियूं आहिनि क़यादतूं उहे ई साॻियूं आहिनि ऐं वड़ाए साहिब बि उहे ई साॻियूं आहिनि असीं बि उहे ई साॻिया आहियूं जेकॾहिं असांखे एक्टिवेट करणियूं पियूं शयूं सिर्फ़ु हिकिड़ो लायड्स कन्वेंशन थींदो शामियानो लॻंदो सॼी सिंध खे दावत ॾींदासीं हितां हुतां वकील गॾु थी वेंदा ॿुधई न पोइ असां उन्हनि खे त वरी हिननि जूं ॻाल्हियूं खोले ॿुधाईंदासीं तूं कटी या मां कटियां पोइ वरी तारीख़ हली पवंदी जी 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 पर लास्ट में तव्हांखां मैसेज वठंदासीं छा मैसेज हूंदो तव्हांजो मैसेज इहो आहे त आउं चवां थो सिंध जे माण्हुनि खे हाणे चौकीदारी करणी पवंदी सीरियस थी सोचणो पवंदो सिंध जे माण्हुनि खे ऐं हिकिड़ी लकीर खिचे माना निकिरे पई जंहिंमें सिंध जा सुठा माण्हू बहितरीनु माण्हू ऐं सिंध में रहंदड़ उहे माण्हू जेके उन्हनि सां बनबिरियूं कनि था या उन्हनि जे धाड़नि ते हक़नि ते धाड़ो हणनि था उन्हनि जे विच में हाणे सिंध जे माण्हू खे हिकिड़ी लकीर कढी वेहणो पवंदो ऐं सिंध जे वसीलनि लाइ सिंध जे शयुनि लाइ सिंध जे शोर सां गॾु वेहणो पवंदो असां इहा बि रिक्वेस्ट कयूं था तव्हांजे इन चैनल जे थ्रू त जेकॾहिं असां सुभाणे कंहिं अहिड़ी तहरीक जो ऐलान करे विझूं त वरी सिंध जे माण्हुनि खे चवंदा तव्हांखे कामयाबी खां सवाइ न मोटाईंदासीं हींअर बि असां न मोटायो आहे वरी बि न मोटाईंदासीं ऐं वरी बि असां हिकिड़ो यारकर हणंदासीं ऐं उहो अहिड़ो कमाल जो यारकर हूंदो सॼी दुनिया ॾिसंदी
त छा थियो ऐं कीअं वकीलनि वरी तहरीक लाइ ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज लास्ट में जॾहिं सुबुह मेहरान प्रोग्राम कंडक्ट कंदा आहियूं इहो शरफ़ नसीब थींदो आहे सुबुह मेहरान प्रोग्राम कंडक्ट करण जो लास्ट में पंहिंजे प्रोग्राम जे लाइ कॉमेंट्स ज़रूरु वठंदा आहियूं सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ तव्हां खां बि कॉमेंट्स वठंदा आहियूं छा कॉमेंट्स हूंदा ॾिसो मूं त पहिरीं बि चयो आहे मेहरान हिकिड़ो कमाल जो जेको हूं बि तव्हांजो जेको चैनल आहे उन ॾाढो कलीदी किरदारु कयो आहे पर हीउ जेको प्रोग्राम आहे सुबुह सवेरे सॼी सिंध खे सलाम करणु सॼी सिंध जे माण्हुनि सां जुड़णु उनखे मैसेज ॾियणु असांजो केतिरा माण्हू प्रोग्राम ॾिसंदा हूंदा घरनि में ॿाराणियुनि में हिते उते हर जॻह ते ऐं सम्झां थो त हीउ तव्हांजो अदी या अज़मत साहिबु आहे या उनजी सॼी जेका टीम आहे या जेके असांजा फ़नकार साहिब जेके शामिलु थिया आहिनि उन सभिनी जो तव्हां कमाल कयो आहे ऐं तव्हांखे जस हुजे तव्हां सम्झां थो एॾियूं शयूं जेके शायदि घणनि खे ख़बर न हूंदियूं उहे सभु शयूं हिन में निकितियूं आहिनि महिरबानी एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में शामिलु थिया ऐं मां सम्झां थी त तमामु जेके असांजा व्यूवर्स आहिनि उन्हनि जा बि अॼु थक ज़रूरु लथा हूंदा छो त हर ॾींहं ते मां कॉल्स रिसीव कंदी आहियां खोड़ सवाल हुआ तमामु घणी डिघी हिकिड़ी कचहरी करणी हुई इलाही सवाल रहिजी विया में उहा मतिलबु कावड़ बि हूंदी आहे माण्हुनि में उहो जज़्बो बि हूंदो आहे शिदत बि हूंदी आहे अॼु एतिरियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधी यकीनन तव्हांखे बि ख़ुशी थी हूंदी अज़मत अॼु कंहिंखे यादि बि तव्हां कंदा हा बिल्कुलु पाण यादि कंदासीं अॼु तमामु वॾो शाइर ऐं तमामु ख़ूबसूरत ड्रामा निगार कमर शहबाज़ साहिब जी वरसी आहे ऐं तमामु वॾो नालो ड्रामा निगारी में उन लेखकनि में शाइरीअ में उन्हनि जा 250 खां वधीक जेके ड्रामा आहिनि उहे रेडियो ते आया टीवीअ जे लाइ उन्हनि 200 खां वधीक ड्रामा लिखा गॾो गॾु 200 खां वधीक उन्हनि जे क्रेडिट ते डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आहिनि ऐं हुननि जा पंहिंजो ज़मीर जे मौत समेत 7 किताब आहिनि तमामु वॾो उन्हनि जो कंट्रीब्यूशन रहियो तमामु सुठो उन्हनि जो कंट्रीब्यूशन रहियो सिंधी अदब जे वाद विज में ड्रामनि में शाइरीअ में उन्हनि खे असां जस ॾियूं था उन्हनि खे असां यादि कयूं था ऐं अॼु उन्हनि जी 16वीं वरसी आहे सो अलाह साईं खेनि गरी करे रहमत करे पर जेको हू कमु करे विया उहो अॼु ॾींहं ताईं ॾिसो 16 साल गुज़री विया आहिनि उन्हनि खे विछोड़े खे पर अॼु बि खेनि यादि कयो वञे थो ऐं इन एडिशन हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे अॼु ॿुधायां अॼु जेको ॾींहुं आहे पाकिस्तान आज़ादु थियो 1947 में अॼोके ॾींहं ते 5 मई 1857 पाकिस्तान आज़ादु थियण खां 1 सदी पहिरीं ठीकु आहे अॼोके ॾींहं ते कराची हैदराबाद शिकारपुर जे कलेक्टरनि खे जॾहिं अंग्रेज़ हुकूमत हूंदी हुई त कलेक्टर सिस्टम हूंदो हुयो उन जे कलेक्टरनि ऐं पॉलिटिकल सुप्रीडेंट जे कमिश्नरनि खे चयो वियो त सभिनी खे इहो हुकुम ॾिनो वियो त अॼु खां सरकारी ॿोली उहा सिंधी ॿोली आहे जेको दफ़्तरी निज़ाम हलंदो उहो सिंधी ॿोलीअ में हलंदो सो मुंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ई पैगाम आहे त सिंधी ॿोलीअ जी मालिकी कयो क़ौमी ॿोली सिंधी ॿोली पंहिंजी ॿोलीअ खे ओन कयो पंहिंजी सकाफ़त खे ओन कयो पंहिंजी सिंध खे ओन कयो ऐं सभिनी खां वधीक हर हंधि स्कूलनि में सिंधी ॿोली ॻाल्हायो पंहिंजे घरनि में सिंधी ॿोली ॻाल्हायो जेका तव्हांजी मादरी ज़बान आहे उन पंहिंजी ॿोलीअ जी मालिकी कयो पंहिंजी ॿोलीअ में जे तूं चवंदे माउ अहिड़ो मिठो साओ ॿी ॿोली ॾींदी किथे सो बिल्कुलु ॿोली सुञाणप हूंदी आहे ॿोली सभु कुझु हूंदी आहे जे लाइ इंसानु धरती जे लाइ माउ जे लाइ विड़ी रहियो हूंदो आहे लास्ट में इहो मां ज़रूरु चवणु चाहींदमि त जेके बि शख़्सियतूं जिन खे बि पाण यादि कंदा आहियूं के माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल जी हा बिल्कुलु अहिड़ी गहरी चीख थियनि था जो दुनिया खे जाॻाए थी दुनिया खे बदिलाए थी सो उन्हनि में के बि साहिब जहिड़ा जेका किरदार असांजो नाराज़गियूं केतिरियूं हुजनि छा बि हुजे असांखे तकलीफ़ूं बि हुजनि पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहियूं था त हीउ जेको पाकिस्तान इंडिया जो मसइलो हले पियो असां पाकिस्तान असांजो मुल्क आहे ऐं असां हुन सां गॾु बीठा आहियूं ऐं इहो न हुजे त वकील को नाराज़ आहिनि या सॼो सिस्टम नाराज़ आहे असां ज़ाहिर आहे मुल्क आहे त सभु कुझु आहे पर उन मुल्क में चऊं था त हर माण्हू जी इज़त ऐं वक़ार ऐं उनजी कामयाबी हुजे महिरबानी वैल्यूएबल टाइम व्यूअर्स वक़्त जो घड़ी बिल्कुलु बि असांखे इजाज़त नथियूं ॾियनि सो असांखे ॾींदो इजाज़त आयल मौज़ूद महिमाननि खे इजाज़त ॾींदो इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो लास्ट में वेंदे वेंदे जी असां गीत ॿुधंदा वेंदासीं बिल्कुलु बिल्कुलु तव्हां पर दे गयम फतेहपुर फरियादी हिणे दे नाल हिमायत व आशिक किती इमदादी सीने दे अंदर गुल समाया अंदर थी आबादी मुर्शिद मेरे मन विच
आप अजब गुलरादी आडो दस्त ॾितम दिलबर लथो ख़ौफ़ खिज़ां दे शुक्र मुबारक पढ़ पालवा साकु मुर्शिद मिलियो से आदि हुजा शाल हमेशा पंहिंजे पुनल जे पेरां दे हुजा शाल हमेशा पंहिंजे पुनल जे पेरां दे पुनल जे पेरां दे पंहिंजे रबर जे पेरां दे अल पुनल जे पेरां दे पंहिंजे मुर्शिद जे पेरां